बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नाज़रीन प्रोग्राम सुबह-ए-मेहरान में आऊं या तव्हांजी मेज़बान तहरीम अवान अॼु जेके जिथे वेंदो ख़ुशि हूंदो आबाद हूंदो सुबुह जी मसरूफ़ियात में मसरूफ़ हूंदा यकीनन थधि इलाही वधी वई आहे त सुबुह जो कमु जेको आहे कंदे उथंदे जेको आहे इलाही लेज़ीनेस थींदी आहे गरम गरम बिस्तर छॾे काफ़ी दफ़ा सोचणो पवंदो आहे त ॿाहिरि निकिरंदासीं इलाही थधि आहे लेकिन इहो बि आउं चवणु चाहींदमि जेके राति जो हीटर या गैस वारो जेको चूल्हो जेको ॿारे सुम्हनि था उहो इलाही ख़तरनाक हूंदो आहे तव्हां जेके यकीन जेसिताईं तव्हां जाॻो पिया होसिताईं जेको पंहिंजे रूम टेम्परेचर जे हिसाब सां या जे हिसाब सां हीटर पंहिंजा जेके ऑन करे रखो जॾहिं तव्हां सुम्हणु लॻो त पंहिंजे जेके हीटर्स वग़ैरह बंदि करे ख़ासि तौर ते जंहिंजो गैस वारो को हीटर वग़ैरह आहे या चुल्हो आहे त तव्हां प्रॉपरली उनखे इहो ॾिसंदा कयो त हू पूरो फुल जेका ॿिनि जॻहियुनि ते बंदि आहे या न आहे त ईअं न त अलाह पनाह ॾे हादसा थींदा आहिनि ऐं जीअं त नाज़रीन हिन प्रोग्राम सां ताबुन कयो टपाल मेज़बान जेकी वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान जाइ आहे टपाल मेज़बान जे तावन सां असांजे प्रोग्राम सुबह-ए-मेहरान में जो ढाबो सजदा हुते अदा सजाद खे भलीकार कंदमि भलीकार अदा सजाद कीअं आहियो ठीकु आहियो एतिरी बहितरीनु चांहि टपाल मेज़बान जी असांखे ठाहे पीआरे ख़ासि थधि हुजे थधि में वरी चांहि न हुजे त मज़ो ई न अचे ऐं काफ़ी रूटीन में जेको जीअं त सॼे सिंध जा माण्हू जेके आहिनि इलाही चांहि पीअंदा आहिनि ख़ासि तौर ते उहा चांहि जेकी हूंदी असांजी टपाल मेज़बान जी चांहि हूंदी आहे जॾहिं को पाकिस्तान आज़ादु थियो तॾहिं को टपाल मेज़बान असांजो साथ आहे ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो प्रोग्राम सुबह-ए-मेहरान में फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 02221028555 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा ऐं जीअं तरह हमेशह जीअं कल्ह बि असां पे ॻाल्हि कईसीं त 2020 ख़ैर सां कुझु ॾियारा बचिया आहिनि त जेको आहे असांखे अलविदा कंदो ऐं नेक्स्ट जेको आहे असांजी दशा 21 जेको ईयर अचे थो त सुठी उमेदनि ऐं सुठी दुआउनि सां असां सोचंदासीं त आगाज़ ते जीअं 2020 में हिकिड़ो वॾो शौक़ु असांखे कोरोना कोविड नॉवल 19 जो असांखे मिलियो ऐं काफ़ी अहिड़ा वाक़िया थिया जीअं लुबनान में बम ब्लास्ट थियो ऐं न्याणियुनि सां एतिरियूं ज़्यादतियूं थियूं काफ़ी सारा अहिड़ो हाई रेट्स इकनॉमिकल इशूज़ थिया त इहे सभु थिया वरी ख़ासि तौर ते वरी सिहत जे हवाले सां केतिरा इशूज़ थिया असांजे सिंध में इहे सभु शयूं जेके एॾा इशूज़ प्रॉब्लम क्रिएट थिया त माना हिकिड़ो सॼे साल जो हिकिड़ो सरमायो जेको असांजे अंदरि में आहे त समराइज़ की कजे ऐं जिते असांजे प्रोग्राम में हमेशह ख़ूबसूरत महिमान मौजूदु हूंदा आहिनि अॼु बि असांजे प्रोग्राम में ख़ूबसूरत महिमान मौजूदु आहिनि जेको पंहिंजे एक्सपीरियंस ऐं पंहिंजे तजुर्बे जी हमेशह ॻाल्हि शेयर कंदा आहिनि अॼु जेके असांजा महिमान आहिनि उन्हनि हमेशह जेको आहे सिहत खाते लाइ जेको आहे काफ़ी घणो कमु कयो पाण जेके आहिनि डीजी रही चुकिया आहिनि हेल्थ जा ख़ासि पूरे ओवरऑल सिंध जा ऐं एॾो बहितरीनु कमु ख़ासि तौर ते पोलियो ते उन्हनि इलाही कमु कयो हो त जॾहिं पोलियो वैक्सीन जेके हमेशह पोलियो जा क़तरा जेके आहिनि उन वॾो किरदारु उन में अदा कयो हो ऐं उन सां गॾोगॾु हेल्थ जी एतिरी अवेयरनेस उनखां पुछंदासीं त इन हवाले सां कीअं अॼुकल्ह जे ख़ासि तौर ते हाणे जेकी हेल्थ जी सूरत हाल आहे सिंध में कोविड कर उनखे कीअं था ॾिसनि अचो त नाज़रीन खे भलीकार कंदासीं डॉक्टर हादी बख़्श ख़ान जदोई साहिबु तव्हांखे भलीकार कीअं ठीकु आहे बिल्कुलु तव्हां ठीकु आहे सभु ख़ैर आहे बिल्कुलु ठीकु ठाकु सुबुह जो आगाज़ ख़ासि तौर ते थधि जो ऐं काफ़ी टाइम खां पोइ वरी असांजे प्रोग्राम में तव्हां शामिलु थिया की पियो लॻे ऐं छा उमेदु छा सोच जेको साल वियो ईंदड़ साल लाइ छा चवणु चाहींदव असां छा आहे त असां हमेशह उमेदु रखंदा आहियूं जेको साल ईंदो या जेको टाइम ईंदो उहो बहितरु ईंदो पर थियो इहो आहे त जीअं जीअं टाइम गुज़रे थो तीअं वस थींदो थो वञे बहितरु कोन आयो 2019 खां कुझु बहितरु हो हीअ त तमामु सॼी दुनिया खे लोॾे छॾियईं जंहिंमें तव्हां कोविड चई सघो था ऐं काफ़ी जेके इंसिडेंट्स थियनि था हिन दुनिया में हुन में काफ़ी माण्हुनि खे परेशानी थिए थी त भई आख़िर छा थो थिए तव्हां 2019 खे जेकॾहिं 2020 सां जेकॾहिं इकोनॉमिकली तव्हां सोचियो त उन में असां काफ़ी पोइते हलिया विया आहियूं तव्हां जेका 50-55 रुपया खंडु जेका हुई तव्हांखे पाण ख़बर आहे त 100 खां टपी वई ऐं कंहिं ज़माने में जेकॾहिं थोरो प्राइज़ हाइक थींदो प्राइज़ वधंदी त गुड़ थींदो अयूब खाने ज़माने में असांखे यादि आहे असां नंढा हुआसीं 4 आना सिर्फ़ु खंडु वधी हुई त उन ते उनजी हुकूमत हली वई पर हींअर आवाम खे अहिड़ो परेशान करे छॾियो जो उहो पंहिंजी रोज़गार जी जेका रोज़ जी हुनजी जेका घुर्जूं आहिनि उन खे ॾाढो परेशान आहे अटो हर ग़रीब माण्हू खे अटो खपे ऐं हीअ चवंदा भई अटो जेको आहे महांगो थियो आहे पोइ गवर्नमेंट जो आहे पोइ गवर्नमेंट कणिक त कोन पैदा कई कणिक हर को पैदा कयो त हीअ असांजी लोकल शइ जेके असांजा आइटम्स आहिनि उन में एॾी महांगाई थी आहे उहा छाजे करे थी आहे मिसमैनेजमेंट हर डिपार्टमेंट में एतिरी आहे जॾहिं को पॉलिटिक्स आई पॉलिटिक्स जॾहिं खां वठी ऑफिसर्स में जेको इंटरफेयर कयो उन खां पोइ असांजी हर इंस्टीट्यूशन तबाह थी आहे तव्हां नालो खणो लॉ एंड ऑर्डर सिचुएशन तव्हां जीअं ॿुधायो नंढे नंढे ॿारनि सां 3 साल 4 साल 5 साल 8 साल ऐं एतिरी का पनिशमेंट अञा सीवियर कोन थी पई मिले उन खां पोइ तव्हां ॾिसो त बम ब्लास्ट जेका थी हाणे अॻे जे मुक़ाबले में काफ़ी घटि आहिनि पॉलिटिकली तव्हां ॾिसो ॻाल्हि छा आहे त हक़ीक़त में जेको बि पॉलिटिशियन आहे
उहो जेको बि ऑफिसर आहे पंहिंजे ज़िले में उहो पंहिंजी मर्ज़ीअ ते रखे थो। जॾहिं तव्हांखे नौकिरी ॾियण वारो मां हूंदुसि त ज़ाहिर आहे तव्हां मुंहिंजो ख़्यालु कंदव, कंहिं ॿिए जो न कंदव। मां काफ़ी ज़िलनि में हलियो आहियां, असां बि नौकिरी कई आहे, 34 साल नौकिरी हेल्थ में करे हिते पहुतासीं। असांजे ज़माने में बि इहे प्रॉब्लम्स हुया, पर उन्हनि खे फेस कंदा हुआसीं। जेकॾहिं सच जी ॻाल्हि हूंदी त सच कंदा हुआसीं, जेकॾहिं हूंदी पोइ मां सोचींदो हुउसि त आख़िर मुंहिंजी इहा सपोर्ट कहिड़ी आहे जेको मां हर कंहिंखे जवाबु थो ॾियां ग़लति कम जे लाइ। पोइ कॾहिं कॾहिं सोचींदोसीं ग़रीब मरीज़नि जूं जेके दवाऊं आहिनि उहे शायदि मूंखे हेल्प थियूं कनि। ऐं कयूं MQM जा मिनिस्टर कंहिंखे ख़बर न आहे, मां त ओपनली चवंदो हुउसि। ऐं हुन में हिकिड़ो मिनिस्टर अल्ताफ़ हुसैन जो सहुरो हुजे, अल्ताफ़ हुसैन केॾो स्ट्रांग माण्हू हुयो, फैसल गबूल कॾहिं मूंखां ग़लति कमु न वठी सघियो। ऐं सच हूंदा हुआसीं CM वटि वेंदा हुआ त बाबा हिनखे कढु, चवंदो बाबा बेमान आहे, चवंदो न बेमान न आहे, पाण चवंदा MQM वारा, चवंदा बाबा कमु करणु नथो अचेसि, चई न कमु बि करे त चए पोइ छो कढांसि। सो इहे ॻाल्हियूं आहिनि, माण्हू खे जेकॾहिं तव्हां कमु कंदव त उहो तव्हांखे पाण ई उन में तव्हांखे बेनिफिट मिलंदो, उन में तव्हांखे सपोर्ट मिलंदी। पर अॼुकल्ह जा ऑफिसर, मां चवंदो आहियां SP बि जेको आहे MLA जे मर्ज़ीअ ते, DC साहिब बि MLA जे मर्ज़ीअ ते, SHO बि MLA जे मर्ज़ीअ ते। सुबुह सां उथे थो, ज़ाल जो सलाम बि कोन थो करे, अॻे में चए थो साईं मुंहिंजे लाइ कहिड़ो हुकुम आहे, चई बाबा फलाणे असांखे वोट कोन आहे, इन करे असांखे तबाह करे छॾ। जॾहिं ईअं सिस्टम हलंदो उहो सिस्टम कॾहिं कोन हली सघंदो। असांजा जेके लोकल प्रोडक्ट्स आहिनि, जीअं अटो आहे, खंडु आहे, सब्जियूं आहिनि, इहे जेके असांजूं एतिरियूं महांगियूं थियूं, उहो कॉमन माण्हू खे हेठि थो करे। ग़रीब खे अटो त खपे, ग़रीब खे खंडु त खपे, ग़रीब खे चांहि त खपे, ग़रीब खे सब्जी त खपे। हाणे हालत इहा थी आहे त कुकुड़ सस्तो आहे, सब्जी महांगी आहे। अॻे दाल चवंदा बाबा हाणे ॿी शइ न मिलंदी आहे, दाल त चाहे न, दाल एतिरी महांगी थी आहे माण्हू कुकुड़ वठी सघे थो, दाल नथो वठी सघे। तंहिंजे करे इहो ऐं हुननि खे तमामु सवलो आहे सियासतदाननि खे, जॾहिं बि कंहिंखे तव्हां अकाउंटेबिलिटी कंदो चवंदो बाबा पहिरियां तबाह करियो आहिनि, अड़े बाबा उहे करे विया, तव्हां त कुझु कयो न भला। अच्छा डॉक्टर साहब, ॾिसो ही काफ़ी वाकई ओवरऑल सिचुएशन समराइज़ असां कंदा आहियूं त ब्लेमिंग थींदी आहे, पर इंडिविजुअली फ़र्द असां पाण जेकॾहिं सोचूं त असांजा पंहिंजा कहिड़ो किरदारु, ख़ासि तौर ते हाणे तव्हां कोविड में जेकी सिचुएशन्स ॾिसियूं, असां सभु सिविल सोसाइटी जा माण्हू केतिरो चऊं त सोशल डिस्टेंस SOP ते अमल कजे, उनजे बावजूदि बि जेको डे बाय डे एतिरा रेशोस वधंदा विया, इन ते छा चवणु चाहींदो? हू त ॾिसो, मां तव्हांखे ॿुधायां ॻाल्हि छा आहे त असां वटि एजुकेशन ख़तमु थी वई आहे, तबाह थी वई आहे। असां वटि जॾहिं 11,500 स्कूल जेकॾहिं जेको मिनिस्टर साहिबु आहे असेंबली में बि चए थो त प्राइमरी स्कूल बंदि आहिनि। हाणे 11,500 प्राइमरी स्कूलनि में केतिरा ॿार पढ़ंदा हूंदा, छा उन्हनि जो सिस्टम हूंदो। असां सां बांग्लादेश जेको ईस्ट पाकिस्तान, असां हींअर चऊं था ईस्ट पाकिस्तान जे ज़माने में हाणे बांग्लादेश आहे, उनजो लिटरेसी रेट आहे 98%, माना 98% माण्हू हुते पढ़ियल लिखियल आहिनि। असां जेको अॻे 30% मां चवां थो हाणे 10%, जेके पढ़ियल लिखियल आहिनि उहे बि जाइल आहिनि। तव्हां जेकॾहिं उन जाइ ते जिथे माण्हुनि खे का सोच सम्झ हूंदी, माण्हुनि खे जेकॾहिं को एजुकेटेड हूंदो, हाणे हिते ई तव्हां कंपेयर कयो, हिकिड़ा 3 भाउर आहिनि, हिकिड़ो भाउ जेको आहे प्रोफेसर थी वियो, उनजे ॿारनि जी लिविंग तव्हां ॾिसंदो उहा डिफरेंट हूंदी। हिकिड़ो भाउ जेको ॻोठ में रहियल हूंदो, उनजे ॿारनि जी लिविंग डिफरेंट हूंदी। ऐं उन में छो थो डिफरेंस थिए, छाजे करे हुनखे एजुकेशन मिले थी पई, हुनखे सम्झ मिले थी पई। असांजा केतिरा माण्हू हींअर बि ॿारहाड़ी में माण्हू खे चओ त भई करोना आई आहे, चवंदासीं असां वटि आहे ई कान, असांखे त कुझु ई कोन्हे, होटलनि ते वेठा आहिनि, हर शइ में वेठा आहिनि। उनखे जॾहिं जेसिताईं माण्हूअ खे पर्सनली का शइ हेठि नथी करे, तेसिताईं माण्हू को उन शइ जो अहसासु कोन थो थिए, अहसासु कोन थो थिए हुनजो। इन जे करे प्रॉब्लम थियो आहे असां सां। असां वटि एजुकेशन कान्हे। तव्हां ॾिसो असां वटि क्विक्स जे लाइ केतिरनि माण्हुनि जो चए भई क्विक्स आहे, हर जाइ ते माण्हू मरनि था पिया, हिकिड़ी इस्पताल में क्विक्स जी बंदि कोन थी आहे। कानून क़ाइदो ठाहियूं, मूंखे ॾाढो हिकिड़ो सुठो लतीफ़ो उन्हाड़िया, मूंखे खिल भई। हिकिड़ो वीचारो ग़रीब माण्हू हुयो, कोर्ट में हलंदो रहियो, 13 सालनि ते हुनजो केस हलियो। 13 सालनि खां जॾहिं जज साहिब चयो भई तोखे मां बाइज़त भरी थो कयां, हुन चयो साईं ख़ुदा करे तूं सूबेदार थिए। त जज चयो बाबा मां त सूबेदार खां मथे आहियां, चईसीं न, इहो केस मूंखे सूबेदार चयो 5,000 रुपया ॾे त मां तुंहिंजो हिते ई ख़तमु कयां। हाणे 13 साल मां हीउ केस हलायो आहे, इन मुंहिंजो केतिरो ख़र्चु आहे। जॾहिं हिते इंसाफ़ जी इहा हालत हूंदी त उते तव्हां कहिड़ो हुन मुल्क में माशरे में तव्हां चई सघो था तव्हांखे कहिड़ो इंसाफ़ मिलंदो। अच्छा सही सही। अच्छा हाणे पूरो ओवरऑल तव्हां ॾिसो था त सॼी सिंध जी हॉस्पिटल्स जी हालतुनि खे कीअं था ॾिसो मौजूदा सूरत हाल में, जीअं तव्हां क्विक्स डॉक्टर्स जी ॻाल्हि कई, अथई डॉक्टर्स जी ॻाल्हि कई, त ॾिसो हुन में आवाम जी भलाई थिए थी, ख़ासि तौर ते हीउ कोविड जे हवाले सां। ॾिसो मां तव्हांखे ॿुधायां, ॻाल्हि छा आहे त असां जूं जेके बि डिपार्टमेंट्स आहिनि उहे प्रॉपर माण्हू वटि कोन रहियूं आहिनि। जेकॾहिं डॉक्टर आहे त उनखे तव्हां जेको आहे सो वकील जो कमु था ॾियो, वकील खे डॉक्टर जो कमु था ॾियो। उन खां पोइ जेकॾहिं मां हाणे डॉक्टर आहियां, जेकॾहिं मूंखे तव्हां चवंदो भई कोर्ट में मुंहिंजो केस वठो त मां त तव्हांखे सज़ा ॾियाराईंदुसि, मूंखे कहिड़ी ख़बर केसनि जी। अहिड़े तरीक़े सां वकीलनि खे जॾहिं कनि था पिया डॉक्टरनि जे मथां,
उहे बि कहिड़ो असांखे तव्हांखे आउटपुट ॾींदा। असांजे सिंध में तक़रीबन 15 खां 20 साल जेका हेल्थ डिपार्टमेंट आहे उहा MQM वटि रही आहे ऐं MQM करता धरता हुया, जीअं वणंदा आहिनि तीअं कंदा हुया। लंडन जो ख़र्चु असांजे पाकिस्तान जे पैसनि ते हलंदो हुयो। हेल्थ डिपार्टमेंट में जेके पैसा ईंदा हुया उहे मोस्टली घणो जेको हुनजो पार्ट हूंदो उहो ॿाहिरि हलियो वेंदो। अहिड़े तरीक़े सां ॿिनि डिपार्टमेंट्स में जेको आहे उन खां पोइ सोने ते सुहागो वरी ज़रदारी साहिब जो आयो भेणियो पेचुओ साहिबु। उन एजुकेशन डिपार्टमेंट तबाह करे आयो। उते 200 स्कूल कराचीअ जा हुन प्राइवेटाइज़ कया। हिनखे ॾाढो शौक़ु आहे त भई पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप कयो, ख़ुदा जा बंदा तव्हां हुनखे असिस्ट त कयो त तव्हांखे हुन में फ़ाइदो थो थिए, तव्हांखे नुक़सानु थो थिए। हिकिड़ो माण्हू धंधो कंदो आहे उहो बि पंहिंजो फ़ाइदो ॾिसंदो आहे त बाबा मूंखे हिन में फ़ाइदो धंधे में आहे त उहो कंटिन्यू कंदो आहे, उन धंधे में फ़ाइदो न आहे त हुनखे डिसकंटिन्यू कंदो आहे। पेचुए साहिब 200 स्कूल कराची जा प्राइवेट करे छॾिया। उन्हनि प्राइवेट माण्हुनि हिकिड़ो स्कूल त ड्राहे बिल्डिंग्स उनखे बाक़ाइदे प्लाज़ा पे ठाहियूं, जेको हाई कोर्ट जेको आहे उनखे ख़तमु कयो। पेचुए साहिबु वरी उहो साॻी टीम खणी आयो हेल्थ डिपार्टमेंट में, छो त असां सिंधीअ में चवंदा लोटो माण्हू हिकिड़ो रखे, ॿ लोटा रखंदा त उहो ख़राबु हूंदो आहे। पंहिंजा माण्हू वठी आयो, सेक्रेटरी पंहिंजा वठी आयो, डिप्टी सेक्रेटरी पंहिंजा वठी आयो, उहो सिस्टम जेको आहे उहो हलंदो रहियो। ऐं पेचुए साहिब खे कहिड़ी अकाउंटेबिलिटी थी, एजुकेशन खाई वियो, हेल्थ डिपार्टमेंट खाई वियो। वरी उन खां पोइ छा थियो, उनजी घरवारी मैडम अज़रा जेका पेचुआ उहो असांजी हेल्थ मिनिस्टर आहे, तंहिंजे करे कंहिंखे फ्री कंहिंखे कमु करणु ॾिनो कोन थो वञे। अच्छा, माना तव्हांजो त फ्री हैंडली कमु करे रहियो। ऐं हिकिड़ो ब्रेक वठां पोइ कंटिन्यू कयो था। ऐं मोस्टली तव्हांजे सुबुह जो आगाज़ बि पुछूं था त कीअं थो थिए, ख़ासि तौर ते थधि जे हवाले सां या एतिरी लाइ हाणे छा तव्हांजी एक्टिविटीज़ आहिनि, नए साल लाइ तव्हां छा सोचो पिया, हीअ साल तव्हां लाइ कीअं रहियो। नाज़रीन, हीअं हलो था शॉर्ट कमर्शियल ब्रेक ते। हिंदी प्रोग्राम सां ताउन कयो टपाल मेज़बान जेके वधाए रस्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चांहि आहे। काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। नाज़रीन प्रोग्राम सां ताउन कयो आहे टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी राज़ बि टपाल मेज़बान चांहि आहे। बहितरीनु चांहि, बहितरीनु रंग, बहितरीनु ख़ुशबू जेके असां सॼे ज़रिए बहितरीनु अंदाज़ में ठाहे रहिया आहिनि ऐं ख़ासि ज़बरदस्त ख़ुशबू बि अचे जेको थोरी देरि में असां हिन थधि में इंजॉय कंदासीं। हिकिड़ी कॉल रिसीव कंदासीं, कॉल बि असां सां। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, केरु किथां खां पंहिंजो तारुफ़ कराईंदा? जी, वॾी ॻाल्हि छॾा आप छा। हेलो, जी जी, ॾाढा थोरा ॻाल्हाईंदा ऐं टीवी जो आवाज़ जेको पंहिंजो बंदि कंदा। जी जी, कीअं अवां खे भलीकार प्रोग्राम सुबुह मेहरान में। जी, कीअं आहियो, ठीकु आहियो? सुबुह कीअं पई गुज़रे तव्हांजी? जी, सुबुह कीअं गुज़रे पई तव्हांजी? सही सही, तव्हां ॿुधायो, तव्हां ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक। थैंक यू, वॾी वॾी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थियो। थैंक यू सो मच। जी सर, हू ॻाल्हि कई त मोस्टली जेके आहिनि हाणे चलो ही लाइफ जो तव्हां काफ़ी सारो सफ़र कयो आहे, एक्सपीरियंस तव्हांजे अंदरि आहे ॾिसी में थियो। अच्छा, ही PPH आहे हॉस्पिटल्स आहिनि, उन्हनि खे कीअं था ॾिसो? ॾिसो, PPH छा जॾहिं स्टार्ट थी आहे मुंहिंजे ज़माने में, जॾहिं मां DG हुयुसि, मां हिन जी ॾाढी मुखालफ़त कई त PPH छा तव्हां न ॾियो। हाणे ॾिसो, PPH छा वारनि जो छा आहे, इहो हिकिड़ो ठगनि जो टोलो आहे। मां उन ज़माने में चवंदो हुउसि, मां घणा दफ़ा TV ते चयो आहे, हिन में मोस्टली CSP ऑफिसर्स जेके उन ज़माने में मुशरफ साहिब जो उन्हनि जो बि को NGOs में हुयो। हाणे जेकॾहिं तव्हां हिकिड़े हाई कोर्ट खे रखो, ॿियूं जेके हेठियूं जेके कोर्टूं उन जे जेके मुतहद न हुजनि त उनखे आंसरेबल न हूंदी त पोइ उन्हनि जी मर्ज़ी आहे, जीअं वणनि तीअं कनि। PPH छा बि हिननि असांजा BHU जेके आहिनि उहे ॾेई छॾिया, PPH खे असांजा RSCs ॾेई छॾियऊं। मां जीअं तव्हांखे चयो पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप में उन में तबाही कयूं। उन सां असांखां हिकिड़ो ॿियो प्रॉब्लम इहो आहे त उन्हनि खे पैसा ॾियनि था भलना आहिनि। माण्हुनि खे पैसा ॾेई छॾियूं, पोइ उन्हनि जी मर्ज़ी आहे गाॾी वठनि, उन्हनि जी मर्ज़ी आहे दवा वठनि, उन्हनि जी मर्ज़ी आहे अस्पताल ठीकु कनि, उन्हनि जी मर्ज़ी आहे किथे बि इस्तेमालु कनि। ऐं हर गवर्नमेंट डिपार्टमेंट जी ऑडिट थींदी आहे, PPH जी ऑडिट कोन थींदी आहे। अच्छा, उनजी ऑडिट कोन थी, उनजी मर्ज़ी आहे जिथे बि ख़र्चु कनि। हिकिड़े दफ़े असां वियासीं, अरबाब साहिबु CM हुयो, ज़िंदा आहे, जेकॾहिं मुंहिंजी प्रोग्राम ॿुधंदो हुयो काउंटर जेकॾहिं करे त कश्मीर में वियासीं त उते DC साहिब जो ब्रीफिंग ॾे सॼी डिपार्टमेंट जी। जॾहिं हेल्थ डिपार्टमेंट ते आयो त चई त असां जेके PPH वारा आहिनि उहे 25 रुपए में मरीज़ खे दवा ॾियनि था पिया। 25 रुपए में मरीज़ खे दवा था ॾियनि ऐं ॾिसो केॾो हुननि इम्प्रूव कयो आहे। हीअं कयो अरबाब साहिबु मूं ॾे ॾिठो, मां चयो मां तव्हांखे जवाबु ॾियां थो। उते हिकिड़ी कमेटी रूम हुजे, हुन में 150-200 माण्हू वेठा हुजनि। मां चयो हाणे हीअं कयो त हिते हिकिड़ो फांसी घाट ठाहियो। चई छो? मां चयो फांसी घाट ठाहे मूंखे इन खां अधु पैसा ॾियो जेके तव्हां PPH खे था ॾियो, जेके उन खां वधीक मां इम्प्रूवमेंट कयां त ठीकु आहे, सभु ॿुधनि था पिया, न त मूंखे हुन फांसीअ ते चाढ़े छॾियो। मां चयो इहो जेको डॉक्टर वेठो आहे PPH जो इंचार्ज आहे हिन डिस्ट्रिक्ट जो,
इहो 2 महीना अॻु में मूं वटि DG जे अंडर में हुयो, इन जी 55,000 रुपया पघार हुई, हींअर इन जी ₹1,00,000 पघार आहे। इन खे पराडो गाॾी मिली आहे, हिकिड़ी ॿी गाॾी कार जे लाइ चए थो मूंखे अञा उहा बि खपे, इन जी मर्ज़ी आहे जीअं वणेसि तीअं करे। मां चयो साईं ज़ाहिर आहे BHU में वेंदो त न हुते एक्सरे निकिरंदसि, न हुते का टेस्ट थींदसि, उनखे जेको ईंदो 2 पुड़ियूं दवाऊं ॾेई छॾियूं त ज़ाहिर आहे सस्ती आहे। जॾहिं PPH वारो BHU में बेड़ो ॿोड़ींदो न मरीज़ जो, उहो ईंदो मूं वटि, पोइ मां हुनजी टेस्ट बि कराईंदुसि, मां हुनजी एक्सरे बि कराईंदुसि, मां हुनजो ब्लड टेस्ट बि कराईंदुसि, यूरिन टेस्ट बि कराईंदुसि। ज़ाहिर आहे थोरी महांगी थींदी, अञा हुनखे उते फ़ाइदो न थींदो, कंहिं ॿी अस्पताल वॾी में वेंदो, उते अञा वधीक ख़र्चु ईंदो। मां चयो तव्हां मूंखे जेको पैसो ॾियो था, हिकु पैसे जो हिसाब था वठो, हिननि खां कोई हिसाब वठण वारो कोई कोन्हे। हाणे छा आहे त DHO जे अंडर में PPH आहे कान्हे, इवन असांजो मिनिस्टर बि हुनखे कुझु कोन थो डायरेक्शन्स ॾेई सघे। उहा हिकिड़ी पंहिंजी जेका बॉडी आहे उहा पंहिंजे हिसाब सां हलाए थी पई, माण्हू पंहिंजे हिसाब सां भर्ती करे, उन्हनि जूं जेके पघारूं आहिनि उहे पंहिंजी मर्ज़ी सां मुक़ररु करे, पोइ जॾहिं माण्हू हिकिड़ो पंहिंजो एॾो हुनखे पावर मिलंदो, एॾो हुनखे फ्री हैंड मिलंदो, ज़ाहिर आहे हुते इम्प्रूवमेंट अचे थी, पर इम्प्रूवमेंट कोन थी अचे। PPH आहे बेड़ो ॿोड़े छॾियो आहे। ॾिसो न PPH आहे, अॻे असांजो जेके हुते BHU में को डॉक्टर हूंदो हो सरकारी, उनखे DHO चवंदो बाबा फलाणे क्विक जी अस्पताल आहे, उनखे वञी तूं छापो हणी बंदि कराए। हाणे PPH वारो हुनजे अंडर में ई कोन्हे। हाणे DHO रुगो 2-3 अस्पतालूं अंडर में आहिनि, जेका बि डिस्ट्रिक्ट में ख़राबी थिए थी पुछनि था DHO खां बाबा छा थियो, अरे बाबा हू त मुंहिंजे अंडर में ई कोन्हे, मां छा कयां। हाणे ईअं सॼो सिस्टम जेको आहे सो इहो फ़ैसिलो कंहिं कयो, CSP ऑफिसरनि कयो, कंहिं टेक्निकल माण्हू खां सलाह कोन वरितऊं। मुंहिंजे ज़माने में 2-3 ज़िलनि में मूं PPH खे गिरणु कोन ॾिनो। दादू जो नाज़िम असांजो, मां चयो असांखे PPH न खपे। बेनज़ीराबाद जो हुयो, उनखे मां न करणो, नशर फिरोज़ में न करणो। जॾहिं मां DG रिटायर थियो तंहिं खां पोइ जिथे किथे PPH अची वई। सही सही यकीन जे इदारे ते तव्हां जे पाण थियो था, लेकिन कमु हुजणु घुरिजे। चलो ठीकु आहे, एतिरो इंसानु हुजे, लेकिन इंसान खे रिलीफ बि त ॾियनि न। अच्छा, NGOs जे हवाले सां छा चओ चाहींदो, जेके NGOs जे हॉस्पिटल्स आहिनि, NGOs जे जेके त काफ़ी अॻु में ॾिसो त 2-3 ॾींहं त NGOs जेकियूं आहिनि काफ़ी वधियूं थी वञनि। मेंद्रो साहिबु जॾहिं मिनिस्टर हुयो पंहिंजो हेल्थ जो, त मूं हुनखे चयोमांसि, मां चयो इंडस अस्पताल तव्हां जेका बदीन में ठाही आहे, उन में वॾी अॻु में वियो त माईअ जेका असां नान में ॿार ॾिनो आहे, उते गार्ड बीठा आहिनि, प्राइवेट गार्ड बीठा आहिनि, जेके मरीज़ खे इज़ीली अंदरि अचणु कोन था ॾियनि। सरकारी अस्पताल में तव्हांखे को पुछण वारो कोन्हे, तव्हां हलिया वञो, बाक़ाइदे एक्सेस आहे डॉक्टरनि वटि। मां चयो हुनखे तव्हां बजट घणी था ॾियो, बजट जो कोई हिसाब ई कोन्हे, कंहिंखे का ख़बर ई कान्हे। हर माण्हू जेको आहे, ऐं उन खां पोइ उन ते किकबैक मिले थी। अस्पताल जेका NGOs खे ॾियनि था उन में ईअं मुफ़्त में कोन था ॾियनि। पिशावर जो हिकिड़ो माण्हू आहे, उन ते असां वटि काफ़ी अस्पतालूं पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप में खयूं आहिनि। उहो ॾाढो ईज़ी आहे, पिशावर जो हले थो वञे, जेको सिस्टम आहे पंहिंजो हले थो पियो। उन में हिननि अस्पतालनि जी अञा तबाही आई आहे। मां पेचियो साहिब खे तव्हांजे प्रोग्राम में या KTN ते मूं चयोमांसि, वेठा हुआसीं, मां चयो पेचियो साहिब हाणे हीअं था कयूं, तव्हांजे मुंहिंजे विच में क़ुर शरीफ़ आहे, तव्हां मूंखे ॿुधायो त कहिड़ो तव्हां DHO, कहिड़ो तव्हां MS बग़ैर सिफारिश जे या बग़ैर पैसनि जे रखियो आहे, प्रोग्राम छॾे हलियो। हाणे मूंखे ॿुधायो, इन्हनि ॻाल्हियुनि खां पोइ जेकॾहिं क्लियर कट माण्हू ॻाल्हि करे थो, तव्हां बि आख़िर पब्लिक में उथो वेहो था, तव्हांखे बि ख़बर पए थी। अॼु बि मां चवां थो, सरकारी अस्पतालूं जेतिरो माण्हुनि खे बेनिफिट ॾियनि थियूं, का बि अस्पताल कोन थी ॾे। तव्हां कासमाबाद में वञो, 11,000 OPD आहे, 11,000 OPD मज़ाक न आहे। तव्हां LMC हिकिड़ो मां तव्हांखे मिसाल ॾियां, मुंहिंजे पुट जो हिकिड़ो दोस्त हुयो, उन जे बाबा खे कोरोना थी, आगा खान में वियो, 4 ॾींहंनि में 11 लख रुपया हुन खां वरितऊं। उहा अफोर्ड न पिया करे सघूं, चयो भई हिनखे डिस्चार्ज कयो। उते जहिड़ो थियो, हुन माण्हू जूं आङिरियूं भॼी पयूं, हुनजी छोकिरीअ जूं धीउ जूं, आगा खान मां कढी आया इस्लाम में, उते बि हुननि खे का सुठी ट्रीटमेंट कोन मिली। मां LMC में फ़ोन करे हुनखे रखायो, वेंटिलेटर थियो, त एतबार कयो, 10 ॾींहंनि खां पोइ माण्हू ठीकु थियो, ख़र्चु आयो 85 रुपया। हाणे मूंखे 11 लख रुपया काॾे, उन खां पोइ हुते 2 लख रुपया, 85,000 रुपया ख़र्चु अचे। अॼु बि तव्हां जेकॾहिं वञो सरकारी अस्पताल में, ठीकु आहे, लोड हुननि ते आहे, डॉक्टर पूरो कोन्हे, स्टाफ पूरो कोन्हे, गवर्नमेंट कोन थी सघे। हींअर बि 182 माण्हू रखिया विया आहिनि पैरामेडिक्स जा, उनखे हाईकोर्ट में कंहिं चैलेंज कयो आहे, 3 साल थी विया आहिनि, उहे बिना पघार जे कमु पिया था हुते कनि। मूंखे ॿुधायो उहे माण्हुनि जी दिलि छा कंदी, उहो माण्हू 3 सालनि खां किरायो पंहिंजो करे था वञनि, कोर्ट में केस थो रहे, इन आसिरे ते मन असांखे नौकिरी मिली वञे। हींअर डिस्पेंसर जे एडमिशन्स ते 3000 माण्हू LMC में वेठा आहिनि डिस्पेंसर जे एडमिशन जे लाइ, ईअं सॼी सिंध में वेठा आहिनि।
टेस्टूं थियूं आहिनि, माण्हू किराया भरिया आहिनि, वञी इम्तिहान वठूं, लेटर लिखियो बाबा हिन में तमामु घणी चीटिंग थी आहे, इन करे इहो प्रोग्राम जेको आहे इम्तिहान जेको आहे सो कैंसिल। हाणे तव्हां हिसाबु लॻायो त केतिरा माण्हू दरपदर थिया, केतिरा माण्हू विया, केतिरे माण्हुनि जो ख़र्चु आयो। भई जेकॾहिं कॉपी थी आहे, चीटिंग थी आहे त तव्हांजी ना हेॾी आहे न, तव्हां हुन ते कंट्रोल कयो। ग़रीब छोकिरे कहिड़ो ॾोह कयो आहे जेको डिस्पेंसर जे एडमिशन वठण जे लाइ आयो, ऐं हुन एम्प्लॉई कहिड़ो जेको ॾोह कयो आहे जेको 3 सालनि खां बिना पघार जे पियो थो कमु करे। असां वटि डॉक्टरनि जी शॉर्टेज आहे, जंहिं तरीक़े सां पब्लिक आहे। 3786 माण्हूअ ते हिकिड़ो डॉक्टर आहे, 3876 ते हिकिड़ो डॉक्टर आहे, पैरामेडिक्स उन खां बि घटि आहे। हाणे मूंखे ॿुधायो जेकॾहिं 3700 माण्हू बीमार थियनि, हिकिड़ो डॉक्टर वेठो हुजे त कॾहिं हुन मरीज़ जो वारो ईंदो? तंहिंजे करे हीउ अहिड़ो सिस्टम असां करे बि सघूं था। असां वटि घणा कुझु आहिनि पंहिंजो तरीक़ा, पर गवर्नमेंट खे उन माण्हुनि खे नो हाउ आहे ई कोन। अच्छा, जीअं गवर्नमेंट हॉस्पिटल, लेकिन मूंखे पंहिंजो बि एक्सपीरियंस आहे त काफ़ी मूं ॿुधो आहे त जेके आहिनि गवर्नमेंट हॉस्पिटल इलाही बहितर परफॉर्मेंस ॾियनि था ट्रीटमेंट जे हवाले सां, इवन की प्राइवेट एक्सपेंसिव ट्रीटमेंट जे हवाले सां बि। पर हाणे हैदराबाद सिविल हॉस्पिटल खे तव्हां पाणी कीअं था ॾिसो, लाल बत्ती जेकी आहे उन्हनि खे कीअं था ॾिसो, उन्हनि जे किरदार खे कीअं था ॾिसो? ॾिसो, मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधाई त हिकिड़ो आहे त अंडर प्रेशर आहिनि डॉक्टर हिते। हिन कोविड जे ज़माने में तव्हां मूंखे ॿुधायो त को बि माण्हू या को बि पंहिंजो माइट जेको आहे उहो न चाहींदो त भई डॉक्टर वञी कोविड में कमु करे, पोइ बि डॉक्टर कंदा। तव्हां ॾिसो 35-40 डॉक्टर गुज़ारे असांजा मरी विया आहिनि, उनखे छा कंपनसेशन मिली आहे? असांखे फ़ौज लाइ इज़त आहे, फ़ौजी हिकिड़ो मरे थो, उनखे ज़मीन बि मिले थी, उनखे कंपनसेशन मिले थो। उन जेको हाईएस्ट जेको जियो पंहिंजो जेको वॾो आहे पंहिंजो जियो फ़ौज जो, उहो हुनजे घर वञी हुनजे बचनि सां मिले थो। असांजे डॉक्टरनि वटि केरु वियो आहे? कंहिंखे कंपनसेशन मिली आहे? डॉक्टर फ़ौज खां घटि कमु त कोन था कनि। जेकॾहिं हू बॉर्डर ते कमु था कनि त असां इंसाइड था पिया कमु कयूं हिते। हींअर असांजो MS जेको आहे 20 ग्रेड जो ऑफिसर आहे खैरपुर जो, उनखे हिकिड़ा गुंडा विया कंहिंखे छोकिरीअ खे पास कराइण जे लाइ, हुन न कई, मथो पाड़े विधऊं। अचे थो पियो, कुझु कोन थियो आहे, को माण्हू अरेस्ट कोन थियो आहे, माण्हू पावरफुल आहिनि। हाणे मूंखे त इन कंडीशन में कहिड़ो डॉक्टर छा कमु कंदो? तव्हांजी कैविलिटी आहे LMC जी, उन में हज़ारे माण्हू था अचनि रोज़। स्पेस उहो आहे, जॾहिं 5 लख आदमशुमारी हुई हैदराबाद जी, तॾहिं बि हिकिड़ी सिविल अस्पताल हुई। हींअर 40-45 लख आदमशुमारी आहे हैदराबाद जी। हिकिड़ी तव्हां कासमाबाद ॾिनी आहे, ॿी तव्हां भिटाई अस्पताल ॾिनी आहे। पब्लिक तव्हां ॾिसो केतिरी वधी वई आहे। आख़िर इहे जेके सरकारी डॉक्टर आहिनि राति ॾींहं कमु था कनि, तव्हां हुननि जा परफॉर्मेंस ॾिसो। मुंहिंजे ज़माने में जॾहिं मां MS 97 में, त मूंखां अॻु में LMC में 15,000 ऑपरेशन थींदा हर साल में। मूं हिकिड़े साल में 35,000 ऑपरेशन कराया, माना 20,000 ऑपरेशन वधीक। सभु डॉक्टर मुंहिंजो पोयों पइजी विया। ज़ाहिर आहे इहे 20,000 माण्हू इन्हनि डॉक्टरनि वटि वञनि, उन्हनि खां इलाज कराइनि न, प्राइवेट कराइनि, पैसा विझंदा न हुते। 20,000 डॉक्टरनि जा जेके 20,000 जेके मरीज़नि जा जेके पैसनि जो अमाउंट थिया, उहो अर्बन में थिया, उहे मुंहिंजे पोयों पइजी विया। मां चयो तव्हां कमु कयो, ग़रीबनि जो तव्हां इलाजु कयो, माण्हुनि खे फेस कयो। मूंखे अलाह साईं मदद कई। जेके एडमिनिस्ट्रेशन में हुते वेठा हूंदा उनखे मां पंहिंजो केस प्रेज़ेंट कंदो हुउसि, उहे मूंखे मदद कंदा। तंहिंजे करे टाइम सुठो गुज़री वियो, पर माण्हू करे सघे थो। मूंखां अॻु में 3,000 LMC जी OP ॾींदी, पोइ मुंहिंजे ज़माने 12,000 थी। ICU तव्हांखे हैदराबाद में पहिरियों कोन हूंदो ICU, मूं ICU आंदो 97 में। मूं ते माण्हू खिलनि पिया, अॼु ठीकु आहे ICU शुरू थियो। अॼु अलाह जो शुक्र आहे 40 बिस्तरा आहिनि ICU जा हैदराबाद में। तव्हां वटि लिथोट्रिप्सी जी मशीन, जेको पथर जेको बुकीअ मां या किथां जेको ॻारे कढंदा आहिनि, उहो तव्हांखे 97 में मूं आणे ॾिनो। एंजियोग्राफी मशीन हिते हैदराबाद में मूं आंदी। अखियुनि जी अॻे ऑपरेशन कंदा चाकूअ सां, हिनखे कटे पोइ हुन में लेंस विझंदा। फेको मशीन आई नई, उन में 0.5 मिलीमीटर हुन में सुराख करे अंदरि लेंस था विझनि। पहिरियों आई हॉस्पिटल में मूं आंदी, जेको मुंहिंजा पंहिंजा प्राइवेट पैसा कोन हुया, गवर्नमेंट जा। गवर्नमेंट खे ॿुधाईंदा हुआसीं बाबा हिन शइ जी ज़रूरत आहे, हीअ शइ गवर्नमेंट ॾींदी, गवर्नमेंट ॾिए थी। जेकॾहिं तव्हां सही तरीक़े सां जेकॾहिं तव्हां सिस्टम हलायो त गवर्नमेंट पैसा ॾिए थी। इहो माण्हू चए थो भई पैसा नथा मिलनि, केरु थो चए पैसा नथा मिलनि? सॉरी टू इंटरप्ट डॉक्टर साहब, कॉल रिसीव करे वठां। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, केरु किथां खां पंहिंजो तारुफ़ कराईंदा? हेलो जी जी, छा चवणु चाहींदव? कुझु कोन्हे, प्रोग्राम ॾिसो आहे। कीअं पियो लॻे प्रोग्राम? प्रोग्राम माशाल्लाह सुठो पियो लॻे। ॿियो कुझु ठीकु आहे, वॾी वॾी महिरबानी। थैंक यू सो मच। नाज़रीन, हीअं वक़्तु थियो शॉर्ट क्वेश्चन ब्रेक जो। हिन प्रोग्राम सां ताउन कयो टपाल मेज़बान, जेके ॿुधाए रिश्तनि जो मान, रिश्तनि जी मेज़बानी जो राज़ बि। टपाल मेज़बान चाहे कारी न वेझो, असां सां गॾु रहिजो।
वेलकम तव्हांजी हिकु दफ़ो ॿियर भलिका प्रोग्राम सबब मेहरान में हिन प्रोग्राम सां तावन कयो टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदुमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 02221022885 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा यकीन असांजे जेके अलाह साईं जेके नेमतूं आहिनि उन्हनि में वॾी वॾी नेमत असांजी सिहत आहे असांजी तंदुरुस्ती आहे ख़ासि तौर ते जेकी कोविड जी सूरत हाल तव्हां ॾिसो पिया त पूरी दुनिया खे केतिरो वॾो लॉस थियो आहे ऐं इन में कोशिशूं थोरी असांजी पंहिंजियूं बि आहिनि जीअं ख़ासि तौर ते जीअं प्राइवेट ऐं गवर्नमेंट जो काफ़ी इशू पियो मिले इवन की आउं पाण कंसिडर ॾिजो त गवर्नमेंट हॉस्पिटल्स इलाही बहितर कमु पिया कनि ख़ासि तौर ते जेके डॉक्टर्स आहिनि फ्रंट लाइन ते जेको कमु पिया कनि हिन पैंडेमिक सिचुएशन्स में उन्हनि खे यकीननि सलाम आहे पर हुनजे ओवरऑल जीअं डॉक्टर हादी बख़्श पाण जेके जतो हिसाब इन्हनि इन जेको कमु कयो ख़ासि तौर ते इन ते पोलियो ते त पोलियो जे एतिरे कम जे बावजूदि काफ़ी अहिड़ा नॉन सीरियस असांखे अहिड़ा ॿाहिराड़ी में कुझु पेरेंट्स मिलिया जेके चवनि पिया त हीअ शायदि असांजी ॿारनि लाइ हाणे ज़रूरी न आहे या ज़रूरी आहे पर हिन महिल ताईं इहा सॼी कंडीशन समराइज़ कोन थी सघी आहे जी डॉक्टर छा चवणु चाहींदो इन पोलियो जे हवाले सां प्रॉब्लम इहो आहे त पोलियो असां वटि जॾहिं शुरू थियो त उहो 1990 तक़रीबन 20-21 साल थी विया असांखे पोलियो में कमु कंदे ऐं ॿियनि क़ौमुनि टिनि चइनि राउंडनि में चाइना चइनि राउंडनि में ख़तमु कयो पंहिंजे बांग्लादेश ख़तमु कयो ॿियनि मुल्कनि ख़तमु कयो हींअर सिर्फ़ु असां वटि अफ़गानिस्तान में ऐं पाकिस्तान में पोलियो आहे जॾहिं 97 में मां डी जी थियुसि पहिरियों दफ़ो त मां कराची में जॾहिं मीटिंग में वियुसि पोलियो जो सिंध में उन ज़माने 200 सवा 200 केस थींदा हुया पोलियो जा साल में अंग्रेज़ हुआ हैडलर हुया ॿिया हुया उन्हनि खे मूं चयो त अॻे छा थींदो त असां नेशनल इम्यूनेशन डेज़ माना क़ौमी सतह ते मल्हाईंदा हुआसीं पोलियो जा ॾींहं पोइ उन में क्लास टीचर्स जेके आहिनि उहे बि एजुकेशन डिपार्टमेंट में इन्वॉल्व हूंदियूं ॿियूं डिपार्टमेंट्स में इन्वॉल्व हूंदियूं पोइ मूं उन्हनि खे चयोमांनि मूंखे तव्हां हीअं कयो हिकिड़ो ॾींहुं न कयो तव्हां 3 ॾींहं रखो पोलियो जो ऐं इहो असांखे हेल्थ वारनि खे करणु ॾियो इहो असांजो कमु हाणे टीचर वीचारे खे कहिड़ी ख़बर त मूंखे हिन जेका दवा आहे इनखे केतिरे टेम्परेचर ते रखिणो आहे वैक्सीन खे पोइ हुननि मूंखे चयो त मां चयो पैसा न ॾियो असां पाण ई कंदासीं हुननि चयो असां वटि पैसा जाम आहिनि तव्हां हिन ॻाल्हि खे छॾियो अंग्रेज़ हुया हैडलर वारा मां वञा नओं हुयुसि मां चयो मूंखे तव्हां करणु ॾियो ख़ैर मां टपो त ॾेई वेठुसि त भई मां डोर टू डोर कंदुसि पर पोइ जॾहिं सोचियुमि पियो त मां हाणे कीअं कंदुसि वरी इस्लामाबाद में हिकिड़ी मीटिंग थी पोलियो जी मां वापसि आयुसि मां चयो हाणे मूंखे गाॾियूं किथां मिलंदियूं कीअं थींदो ईदी सां मुंहिंजी सुठी सलाम दुआ हूंदी मां ईदी साहब खे पंहिंजो डायरेक्टर मोकिलियो मां हाणे फ़ोन ते चवणु सुठो कोन थो थिए मां चयो ईदी साहब मां पोलियो जो डोर टू डोर करणु चाहियां थो तव्हां मूंखे हेल्प कयो चई छा खपे मां चयो गाॾियूं खपनि तव्हांजूं चई 1768 मुंहिंजूं गाॾियूं आहिनि इहे सभु तव्हांजे डिस्पोज़ल ते 3 ॾींहंनि जे लाइ चई असां चांहि बि पंहिंजी पीअंदासीं तेल बि पंहिंजो ॾींदासीं सभु कुझु पंहिंजा वॉलंटियर बि पंहिंजा ॾींदासीं असां वटि उन ज़माने में 1768 वैक्सीनेटर हूंदा हुआ 1768 वैक्सीनेटर जेके जंहिंजो कमु इहो हूंदो त तव्हां ॿारनि खे वैक्सीन ॾियारियो हर यूनियन काउंसिल ते असांजो हिकिड़ो वैक्सीनेटर हूंदो उन खां पोइ जॾहिं असां इहो स्टार्ट कयो त चयूं पोइ असांखे ख़बर कीअं पए इहो जेको EPI 1-2 लिखनि था इहो दरवाज़ो इहो बि मूं हिननि खे ॿुधायो त हिन तरीक़े सां तव्हां कयो स्टार्ट कयोसीं पोइ मां वेठो हुउसि ऑफिस में मां चयो यार मां सॼी सिंध में 3 ॾींहंनि में कीअं घुमंदुसि मां चयो हाणे तेल पंहिंजे खीसे वारे ईदी साहब उहो हेलीकॉप्टर वठंदो मां ईदी साहब खे पंहिंजो डायरेक्टर हूंदो हैदर हूंदो हुनखे उहो मोकिलियोमांसि मां चयो सर उहो आपने गाड़ियूं तो दी आपकी मेहरबानी मुझे हेलीकॉप्टर दे दो मैं सर्विलेंस करूं शरीफ बलोच साहब ने ज़माने सेक्रेटरी हूंदो मैडम शमसुन साहब असांजी प्रोडक्ट डायरेक्टर EPI जी ॾाढो टहक ने चई जतो साहब मैंने आपको इतनी गाड़ियाँ दी हैं बगैर पैसों के हेलीकॉप्टर कौन सी बड़ी बात है मैं आप 3 दिन मांगे मैं आपको 10 दिन के लिए दे रहा हूँ मां सेक्रेटरी खे ॿुधायोमांसि हेलीकॉप्टर मूं अरेंज कयो मुंहिंजे CM साहिब नोधेजा मां CM साहिब न मां ईदी साहिब खां वरितो आहे बरार उहो हेलीकॉप्टर ईंदो हिते हैदराबाद में हिते मूंखां खणंदो सेक्रेटरी खे कराची मां खणी ईंदो पोइ असां इंटीरियर में वेंदा हुआसीं पोइ शिकारपुर जैकाबाद राति जो वञी असां एंग्रो जे रेस्ट हाउस में रहियासीं बरार उन जो इम्पैक्ट इहो पियो त 100-200 केसनि मां तक़रीबन असां अची कोई 20-22 केसनि ते पहुतासीं माना ॾिसो हिकिड़ी सुठी प्लानिंग हिकिड़ी सुठी पॉलिसी हिकिड़ा सुठा ईमानदार जेके फर्ज़ कंहिं बि प्रोजेक्ट या कंहिं बि एम ते लॻाए सघे त माना कमु थी सघे ॾिसो मां तव्हांखे ॿुधायां त हर माण्हू सपोर्ट करण लाइ तयारु आहे जेकॾहिं हू ॾिसे थो तव्हां सही कमु था कयो त सही हाणे ईदी जहिड़ो माण्हू ईअं कोन भई कंहिंखे ईअं अखियूं मूंखे सपोर्ट करे हू ॾिसंदो हो छो त हू हेल्थ खे बि ॾिसंदो हुयो त भई कीअं कमु हले थो पियो मां तव्हांखे हुन मिसाल ॾियां थो पियो पोइ असां पोलियो काफ़ी कंट्रोल करे वियासीं पोइ मुंहिंजो फॾो थियो खुदाई मखलूक सां पोइ उन्हनि मूंखे सस्पेंड करायो उन में असांजा डॉक्टर बि इन्वॉल्व हुया काफ़ी जिन खे मूं ॾंडो ॾिनो त तव्हां ऑपरेशन कयो अस्पताल में अचो हीअ कयो
हीअ कयो बहरहाल उहो सिस्टम हलियो रहियो। जॾहिं मां 2004 में वरी जॾहिं मां आयुसि त प्राइम मिनिस्टर मूंखे चयो जॾहिं असां वियासीं हुते हेपेटाइटिस जे प्रोग्राम में, मूंखे चई सिंध में तमामु घणा पोलियो जा केसिस आहिनि। मां चयो मां हाणे हफ़्तो थिया चार्ज वरिती आहे, इनशाला तव्हांखे इम्प्रूवमेंट मिलंदी। प्राइम मिनिस्टर हाउस में वियासीं। पोइ जॾहिं वरी ॿिए दफ़े मुलाक़ात थी, उन ज़माने में छा हुयो मूंखां अॻु में 2004 में 50 फ्रंटियर जा बलूचिस्तान जा केस मिलाए टिनी जा एतिरा न हूंदा जेतिरा सिंध जा केस हूंदा। 28 को बि हींअर ॿुधियो प्रोग्राम जेके हेल्थ वारे हिन ॻाल्हि खे कंट्राडिक्ट करे त मां हुनखे जवाबु ॾियण लाइ तयारु आहियां। उहे केस असांजा 3-4 ते थी बीठा। हाणे छा आहे त हिन में पैसो मिलंदो डॉक्टरनि खे, टीमुनि खे पैसो मिलंदो, जॾहिं का में सुठो खीरु ॾींदो उनखे माण्हू कोई कोन खपाईंदो। ही पोइ पैसनि जी इन्वॉल्वमेंट थी वञे, पोइ WHO वारा बि इन्वॉल्व थी विया। हिकिड़े दफ़े यूनिसेफ वारनि मूंखे हिकिड़ी प्रोजेक्ट चयो त असां जेको इन में हिकिड़ा कैप्सूल ॾिना विटामिन ए जा, की ॿारनि जो रेज़िस्टेंस घटि आहे, हुनखे कैप्सूल जेको आहे तव्हां पीआरियो पोलियो जो, इन लाइ अलॻि तव्हां राउंड कयो। मां चयो बाबा पोलियो जा ड्रॉप पीआरियो था, उन में कैप्सूल ॾेई छॾींदासीं, वरी ॿिए जी कहिड़ी ज़रूरत आहे। वरी मूं वटि हिकिड़ो आयो त तूं अलाउ कर त असां इहो कैंचीअ सां कटे कैप्सूल खे ॿार जे मुंहं में कीअं विझंदासीं, इन लाइ 98 लख रुपया खपनि ट्रेनिंग जे लाइ। मां चयो बाबा असांजा ॿार रोज़ प्लास्टिक जा गिटनि में खाइनि, इन में कुझु ई कोन थो थिए, वात में ईअं विझो खणी कैप्सूल, 98 लख रुपया छो था ॿेड़ो ॿोड़ियो, इहा सभु रिकॉर्ड जी ॻाल्हि आहे। पोइ असां उहो फ्री में हलायो जेको कुझु। हाणे छा आहे त हीअ टीम वर्क आहे, सिफारिशी माण्हू वेठा आहिनि। जेकॾहिं कमांडर जेकॾहिं सुठो न हूंदो जेको डिस्ट्रिक्ट जो कमांड कंदो, असांजा काफ़ी डॉक्टर सुठा DHO आहिनि, असांजे ज़माने में DHOs कमु कयो तॾहिं त रिज़ल्ट आहियूं। DG वञी कोन को फील्ड में कमु कंदो आहे, इहे डॉक्टर ई कमु कंदा आहिनि, वठण जो तरीक़ो हूंदो आहे भई तव्हां कहिड़े तरीक़े सां कमु वठो था पिया। पोलियो जेकॾहिं मूंखे सस्पेंड विच में न कराइनि हा त पोलियो मां 2004 खां बॻे में ख़तमु कराए छॾिया। कोविड में तव्हांजे प्रोग्राम में या केटीएन जे प्रोग्राम में मूं जनवरी में चयो, मां चयो बाबा तव्हां जेकॾहिं पंहिंजा बॉर्डर्स जेकॾहिं तव्हां सील कयो, तव्हां पंहिंजे बॉर्डर्स ते जेकॾहिं तव्हां अटेंटिव रहो, होशियारु रहो, त तव्हांजे शहरनि में इहा करोना ईंदी कोन। तव्हांखे हाणे दरवाज़े ते खड़काए थी पई, चाइना में वेठी आहे, तॾहिं अञा हवान में शुरू थी। चऊं छा कयो? मां चयो ईरान जो बॉर्डर तव्हां जेको आहे सो सील करायो। सील जो मतिलबु त बंदि कराए छॾियो। उते जेकॾहिं ही कैंपूं लॻाइनि हा उते 10-12 किलोमीटर क्वेटा खां ॿाहिरि, उते जेकॾहिं लेबोरेटरियूं खोलनि हा, जेको माण्हू अचे हा हुनखे टेस्ट कंदा, जंहिंखे करोना हुजे हुनखे उते कंटेनर्स में उते रखी छॾंदा। हुनमें असांजे OGDC वारनि वटि ॿियनि वटि कंदा, एॾा सुठा जेके आहिनि पंहिंजो घर आहिनि, मूवेबल घर आहिनि, उते 10-15 हज़ार कंटेनर रखी छॾंदा। क्वेटा में जेको माण्हू पॉज़िटिव न हुजे हा उनखे होटल में रहाए छॾंदा। हिन खां 20% ख़र्चु घटि अचे हा। बाए एयर जेके इंटरनेशनल फ्लाइट्स हुयूं उन्हनि खे उते जेकॾहिं एग्ज़ामिन कंदा, हींअर बि त बुखार बि त ॾिसनि था न, हीअ बि त ॾिसंदा, उन टाइम में कंदा त छा थिए हा। हिननि उहा ताफ़तान जो जेको प्रॉब्लम हो उहो खणी अची सखर में विहारियो। हाणे उहे वीचारा जेके बसनि में आया उहे बि थी विया पंहिंजो, ऐं हीअ जल्दी त सिम्टम्स कोन थी रहे, 2-3 ॾींहंनि खां पोइ सिम्टम न थिए। हीअ अहिड़े क़िस्म जी बीमारी आहे जो कंहिंखे सभु सिम्टम थियनि था, कंहिंखे रुगो बुखार थो थिए, कंहिंखे रुगो डायरिया थी थिए, कंहिंखे पेट में सूर थो थिए, कंहिंखे ईअं कीअं थो थिए, ऐं कंहिंखे आहे बि सही त हुनजी इम्यूनिटी आहे, हुनजो जेको बॉडी जो पावर आहे, जेको बॉडी जी मिलिट्री आहे, उहा एॾी स्ट्रांग आहे जो हुन में को साइन सिम्टम कोन थो थिए। हींअर सर्विस अस्पताल में कुझु टाइम अॻु में कोई 17 डॉक्टरनि खे हुननि टेस्ट कयो, 14 खे करोना हुई, पर हुनखे को साइन सिम्टम कोन हो। उनजे करे मिसमैनेजमेंट असांजे माण्हुनि खां थी आहे। मां मिर्ज़ा जे लाइ त जेको हेल्थ एडवाइज़र हुयो जेको सेंटर जो, मां टीवीअ ते चयो त इन जो ECL में नालो रखो, इहो भॼी वेंदो आहे। ऐं ॾिसो वाक़ई उहो भॼी हुनखे लाथऊं बि सही। सॼो हेॾो नुक़सानु ॾियण खां पोइ, सिस्टम खे हेॾो ख़राबु करण खां पोइ जेकॾहिं तव्हां कंहिं ते एक्शन खणंदो कहिड़ो फ़ाइदो? तव्हां हुन खां अॻु में एक्शन खणो न। जनवरी तव्हां वटि पहिरियों केस मार्च में थियो आहे, तव्हां पहिरीं कोन हो। अमेरिका जहिड़ो माण्हू घोड़ा खणे वेही रहियो, ब्रिटिश जहिड़ो माण्हू, असांजी जेका आहे मुल्क हुननि जा कहिड़ी जेका असां वटि एतिरो हेल्थ हुननि जे मुक़ाबले त कोन्हे। लख वेंटिलेटर हुया अमेरिका जे, हिकिड़ो रुगो वॉशिंगटन में, उहे बि घटि थी विया। असां वटि केतिरा वेंटिलेटर आहे? मूंखे पिया चवनि खोजो साहिबु असांजा प्रोग्राम में ॿिए पासे वेठो जेको सेनेटर साहिबु हुयो, हाणे मूंखे नालो हुनजो हींअर यादि कोन थो अचे, सो मूंखे चई त असां DHO डिस्ट्रिक्ट्स में बि वेंटिलेटर रखंदासीं, असां फलाणे में बि ईअं कंदासीं। मां चयो साईं उन्हनि खे का ट्रेनिंग हूंदी डॉक्टरनि खे त वेंटिलेटर हलाईंदा न, तव्हांजा डॉक्टर ट्रेंड ई कोन्हनि, तव्हां ट्रेन स्टाफ ई कोन्हे,
तव्हांखे जेकॾहिं गाॾी हलाइण न अचे मां तव्हांखे मर्सिडीज़ गाॾी जी चाबी ॾियां त तव्हां हितां वञी हैदराबाद में चकर हणी ईंदो, उन गाॾीअ जो कहिड़ो चर करे ईंदो। मां चयो तव्हां पंहिंजो प्रिपरेशन त कयो। हाणे अञा ताईं बि का प्रिपरेशन कान्हे, वरी हींअर ॿी कोविड जी हले थी पई, सम्झ में कान कोन थी त केरु मैनेज करे थो, छा था कनि, कीअं था कनि। वेंटिलेटर्स एतिरा असां आहिनि बि कोन्हे, कुझु चवंदा त काउंटेबिलिटी माना तव्हांखे अलाह ख़ैर करे हींअर बि जेकॾहिं कंहिं बि माण्हू खे वेंटिलेटर जी ज़रूरत पवंदी आहे, असांखे ख़बर हूंदी आहे केतिरियूं ग़रीबनि जूं फ़ोनियूं ईंदियूं आहिनि। आम माण्हुनि जे लाइ असां वटि वेंटिलेटर पूरा कोन्हनि, असां करोना जे लाइ वेंटिलेटर किथां आणींदासीं। तव्हां ॾिसो जेको वेंटिलेटर ते माण्हू वियो आहे उहो मोस्टली कोन बची आयो आहे, जेको बि वियो आहे वेंटिलेटर ते लास्ट स्टेज में वञे थो न माण्हू। जॾहिं हीअ बीमारी चेस्ट ते माना फिफड़नि जे असर थी करे पोइ चंद माण्हू रिकवर कनि था हुन मां, माना उहा हुनजी काफ़ी जेका एडवांस स्टेज थी वञे। ऐं हीअ बीमारी कंहिं न कंहिंखे हेठ करे थी, कॾहिं किडनीज़ खे हेठि थी करे, कॾहिं लिवर खे हेठि थी करे, कॾहिं हार्ट खे हेठि थी करे, कॾहिं लंग्स खे हेठि थी करे। हिनजी अञा ताईं ख़बर ई नथी पए आहे छा सिस्टम। अञा न वैक्सीन निकिती आहे, चवनि था वैक्सीन, इहो बि हिकिड़े कंपनियुनि खे कमाए ॾियण जो तरीक़ो आहे, फलाणे वैक्सीन कढी आहे, अञा त का ख़बर ई कोन थी पए। कुझु पेशेंट जेके प्लाज़्मा जिन खे ॾिनी अथऊं, मूं बि कुझु पेशेंट्स खे ॼाराई मैनेज करे उहे रिकवर करे विया। अच्छा, प्लाज़्मा जे हवाले सां थोरी चवनि त प्लाज़्मा जेको इहो कीअं कॉन्सेप्ट थिए पियो, इन प्लाज़्मा सां पर में हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ इन ते मज़ीद कंटिन्यू कंदासीं त प्लाज़्मा सां रिकवरेशन कीअं पई थिए कोरोना जी। नाज़रीन, हीउ वक़्तु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, हिन प्रोग्राम सां ताबन कयो टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी रासपी टपाल मेज़बान चाहे काॾे न वञो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम से तावन के टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ में टपाल मेज़बान चाहे आहे। तव्हांजो साथ मिलंदो फ़ोन कॉल जे ज़रिए, नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022210228 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा। नाज़रीन, असांजे ब्रेक में असांखे हिकिड़ा बहितरीनु ॿिया गेस्ट असांखे जेके उन्हनि जॉइन कयो पाण, जेके आहिनि स्पेशली जेके नवाब शाह को आया आहिनि ऐं डॉक्टर आहिनि, ऐं डॉक्टर सां गॾो गॾु बहितरीनु जेके आहिनि सिंगर आहिनि। हिकिड़ो सुठो कॉम्बिनेशन डॉक्टर ऐं सिंगर जो, लाइक सुठो इंसान खे हर इंसान में हिकिड़ो टैलेंट मौजूदु हूंदो आहे, हर फन जेको मौजूदु आहे, लेकिन सुञाणप जी या जीअं असां चवंदा आहियूं स्किल्स ते असांखे घणो फोकस करणो हुजे त का न का ॾाढ को न को फन को न को टैलेंट जेको आहे उहो असांजे अंदर में मौजूदु आहे। त अचो त नाज़रीन डॉक्टर खे असां भलीकार कंदासीं। डॉक्टर अता नासिर साहब, तव्हांखे भलीकार, कीअं आहियो? ठीकु आहियो? ठीक ठाक है। हा, त इलाही देरि करे आयो, कीअं रहियो सफ़र तव्हांजो ऐं कीअं सुबुह जो आगाज़ थियो, छा चवणु चाहींदो? थोरो सी जो टाइम बि हुयो ऐं हाईवे बि आहे, थोरो वक़्तु लॻी वियो। सही सही, चलो देरि आहे दुरुस्त आहे। त पोइ हींअर छा था ॿुधायो असांखे? सभु खां अॻु में बाबे बुले शाह जी काफ़ी ॿुधायूं था। जी जी। चंबे दी बूटी मन मेडे मुर्शद लाई हूँ, नफी असबात दा पानी मिली उसते हर रगे हरियाई हूँ। अंदर बूटी मुश्क मचाया अते जान फुलन ते आई हूँ, जीवे मुर्शद कामिल बाहुअत जे लाई हूँ। ओखे पेंडे लंबियां नेरावा इश्क दिया, दर्द जिगर ते सख्त सुबह इश्क दिया। ओखे पेंडे लंबियां नेरावा इश्क दिया, दर्द जिगर ते सख्त सुबह इश्क दिया। सारे बाजार चावे इश्क नचा छड़दा, वर्गी जिंदड़ी इश्क रुला
घरे बाज़ार चावे इश्क नचा छॾदा ए कख न छॾे वेख वफ़ावा इश्क दियां औखे पैंडे लंबियां राहवां इश्क दियां अल्लाहू हस्ती मस्ती यारो मिटा देवे अग इश्क दी दिल दी तू ही जगा देवे इश्क दी मस्ती हस्ती यारो मिटा देवे अग इश्क दी दिल दी तू ही जगा देवे चावण तारा इश्क दियां औखे लंबियां रहवा इश्क दियां औखे पैंडे लंबियां निरावा इश्क दियां दर्द जिगर ते सख्त सजावा इश्क दियां औखे पैंडे लंबियां रहवा इश्क दियां दर्द जिगर ते सख्त सजावा इश्क दियां वाह ज़बरदस्त ज़बरदस्त कीअं लॻो डॉक्टर साहब डॉक्टर जी में कीअं लॻो त मौसीक़ी सुम्ह रूह जी ग़िज़ा हूंदी आहे त चवंदा त हीअ एंटी डिप्रेशन हूंदो आहे त जेको परेशान हुजे मायूस हुजे त सुठो म्यूज़िक ॿुधणु घुरिजे ऐं पंहिंजो तव्हां ॿुधंदा आहियो म्यूज़िक केतिरो म्यूज़िक असांखे टाइम ई कोन मिलियो हक़ीक़त में एतिरा बिज़ी रहियासीं अच्छा जो न एतिरो हिस्ट्री सां वास्तो रहियो न को एतिरो म्यूज़िक सां वास्तो रहियो कॾहिं बि को वक़्तु न मिलियो माना ईअं गाॾी में गाॾी में बि मतिलबु ड्राइव कंदे दोस्त हूंदा बिज़ी हूंदा हुआसीं ॻाल्हाइण ॿोलाइण में असांजो जेको टाइम आहे स्टूडेंट लाइफ में असांजी ॾाढी सख़्तु हूंदी कैडेट कॉलेज पिटारो में हर कंहिं सीटे ते उथंदा हुआसीं सीटे ते सुम्हंदा हुआसीं सही सही इंटर तेसि ताईं पिटारो मां थियो पोइ वरी मेडिकल जी पढ़ाई एॾी सख़्तु हूंदी असांजे ज़माने में जेके क्वेश्चन्स अचनि था त 10 अचनि था तव्हां 5 कयो इहो सिस्टम असां वटि कोन हूंदो सही सही 5 साल हूंदा 5 ई करणा पंहिंजी हूंदा करणा हूंदा टीचर्स तमामु सुठा हूंदा टाइम ई एतिरो कोन मिलंदो मेडिकल उन ज़माने में ऐं हाणे वारे ज़माने में तमामु घणो फ़र्क़ु आहे अच्छा हींअर काफ़ी ॿियूं डिज़ीज़ अची वियूं असांजे ज़माने में एतिरो कोन हूंदो हो पर उस्ताद ॾाढा असांखे इंगेज रखंदा हुया पोइ वरी पेशेंट सां इंगेज रहियासीं पोइ जॾहिं पेशेंट जे आयासीं पंहिंजो हुन में प्रैक्टिस में उन में बि तमामु घटि डॉक्टर हूंदा हुन ज़माने में त असांजे वार्ड में 5 रुॻो हाउस ऑफिसर हूंदा हींअर 25 हाउस ऑफिसर जेतिरा मरीज़ आहिनि ओतिरा हाउस ऑफिसर आहिनि उन टाइम में मतिलबु जेकर तव्हां सही तरीक़े सां मेडिकल खे या पंहिंजे प्रोफेशन खे ॾियो पोइ एतिरो टाइम कोन थो बचे माण्हू अच्छा अच्छा डॉक्टर साहब हिकिड़ो ॿियो सुवालु करणु चाहिंदो त ॾिसो हर कोई जेको या तव्हांजी एज जा या तव्हां सां गॾु जेके हुया उन तौर में हिन तौर में या ईंदड़ वक़्त में बि असां जेके आहिनि सिंध जा जेके बि ॻोठ आहिनि ॻोठनि में तव्हां ॾिसो त केतिरो टैलेंट आहे पढ़ी लिखी नौजवान जेको वॾी वॾी पोस्टनि में वॾे में वेठो ख़ासि तौर ते हेल्थ ते ईंदमि त हेल्थ ते बि ॾिसो को न को पोस्ट ते नौजवान वेठल आहे त उनखे एॾे बाख़्तियार हुअण जे बावजूदि पंहिंजे ॻोठ खे वापसि मुड़ी छो नथो ॾिसे पंहिंजे ॻोठ में छो नंढी नंढी क्लिनिक्स वग़ैरह को सुठियूं हॉस्पिटल्स खोलणु घुरिजनि नंढी नंढी अस्पताल खोलणु नंढा मां तव्हांखे ॿुधायां हिकिड़ो ॻाल्हि छा आहे त इहो जेसि ताईं गवर्नमेंट जी सपोर्ट न हूंदी माण्हू कुझु नथो करे सघे इन में गवर्नमेंट ऐं मां तव्हांखे ॿुधायां मूं कोशिशि कई कुझु अस्पतालुनि खे ठीकु करण जे लाइ पर एतिरो पॉलिटिकल उन में इंटरफेरेंस हुयो जो सभु डॉक्टर मोस्टली प्राइवेट प्रैक्टिस था कनि उनजे अस्पताल जे शाम जो के त सुबुह जो प्राइवेट प्रैक्टिस था कनि जेकॾहिं तव्हां कंहिं डॉक्टर ते जेकॾहिं तव्हां हथु खणो उनजे मथां त उहे चवंदा त यार हिन वटि त 200 वोट आहिनि असांजा हू माण्हू जी ट्रीटमेंट खे प्रेफरेंस कोन था ॾियनि पॉलिटिशियन्स उहे ॼनि था त असांखे वोट केतिरा मिलंदा असांजो वोट बैंक केतिरो आहे हीउ असांजो माण्हू आहे असां सभु ख़ुदा जा माण्हू आहियूं असांखे सभु रब खे जवाबु ॾियणो आहे पर असां एतिरा मटीरियलिस्टिक थी पिया आहियूं जो असां MNA MPA जेको माण्हू पॉलिटिशियन आहे जेको स्ट्रांग माण्हू आहे
असां उन जे ॾाढो झुकिया बीठा आहियूं। जीअं मां तव्हांखे ॿुधायो, हिकिड़ो CSP ऑफिसर या PCS ऑफिसर उनखे कहिड़ी ज़रूरत आहे जेकर पॉलिटिशियन माण्हू जे ॾाढो हीअ तबाही छो आई आहे असांजी। लॉ एंड ऑर्डर तव्हां ॾिसो, माण्हू किडनैप पिया थियनि, नंढड़े ॿारनि सां रेप पियो थिए, उनजी पनिशमेंट छा आहे? कोर्टुनि जो बि इहो हाल आहे, सालनि खां हलंदा रहो। 2004 में मूं पंहिंजी नियाणी जो नियाज़ स्टेडियम में शादी कराई, 17 साल थी विया आहिनि, उहो अञा मूं ते हाई कोर्ट में केस थो हले त मूं हुन में नियाज़ स्टेडियम में छो शादी कराई। हाणे उन्हनि खां तव्हां मूंखे ॿुधायो त हिकिड़ो केस मुंहिंजो आहे जेको 77 में केस डिसाइड थियो सेशन कोर्ट, हाणे पिटीशन थी आहे 47 सालनि खां पोइ वरी उहो केस थो हले। मूंखे ॿुधायो हिन माशरे में तव्हां छा था करे सघो? जेकॾहिं असां सां इहो असरु आहे त ॿियनि माण्हुनि सां छा असरु हूंदो? मूं तव्हांखे हाणे ॿुधायो 13 साल केस हलियो हिकिड़े माण्हूअ जो, चए पियो मां 5000 रुपया सूबेदार खे ॾेई पंहिंजी जान चढ़ाए छॾियां। असां इम्प्रूव इन लाइ नथा करे सघूं जो असांजी सही कान्हे ऑफिसर जी हुते। मां हमलडंड में माण्हुनि खे डायरिया थी, मूंसां त मिनिस्टर गॾिजी हलियो, सेक्रेटरी सभई। मां अॻ में मेरठ में पहुतुसि, मां डॉक्टर खे चयो मां अॼु मिनिस्टर ईंदो, मंझंदि जी मानी मूं वटि आहे, तव्हां सभु प्रेज़ेंट हुजो। असां हमल ते वियासीं, उतां मोटियासीं, देरि थी वई, सिधो अस्पताल में वियासीं, 3 डॉक्टर हुते कोन हुजनि, जिन खे सुबुह जो मां ॿुधायासीं। ख़बर पई त क्लिनिक ते पिया था कमु कनि। मिनिस्टर 3 ॾींहंनि जो एक्शन खणी आयो, अञा मिनिस्टर निकितो ई कोन त सभु अची मुंहिंजे भाउ वटि वियासीं ऐं तव्हांजो भाउ वठी आयो मिनिस्टर खे, असांखे जेको आहे ट्रांसफर कराए छॾियो अथई, हीअं कराए छॾियो अथई। मूंखे ॿुधायो उन में तव्हां छा इम्प्रूवमेंट आणींदो? मां पंहिंजे ॻोठ में इम्प्रूवमेंट न करे सघियुसि, ॿिनि जॻहियुनि ते कोशिशि कयमि इम्प्रूवमेंट करण जी, पर मां इन में फेलियर थो सम्झां पाण खे। त मां पंहिंजे ॻोठ में माण्हुनि खे उहा जेका मूंखे ट्रीटमेंट ॾियणु खपंदी, जेको केयर करणु खपंदो, मां न कयो। उन पॉलिटिकल इंटरफेरेंस हूंदी, उनखे तव्हां छा था करे सघो? सही, माना जिथे तव्हां चओ था त इंसान पाण सोचे था कुझु करे सघां, या उते काफ़ी माना बैरियर्स वग़ैरह बि। ॾिसो न, हाणे उते असांजे CM साहिब लियाकत साहिब हुयो, उन तमामु घणो सामान ॾिनो, वेंटिलेटर न, इंक्यूबेटर न, सभु कुझु न, हलाए केरु? हलाइण वारो त को माण्हू हुजे न, उन्हनि जी अकाउंटेबिलिटी त हुजे न। मूंखे अरबाब साहिबु चयो हुन में पंहिंजो मिठीअ में हुजऊं वेठा, CM हुजे, इहे पोलियो जे हिन में कंपेन में हुजऊं, त मूंखे चई हाणे मूंखे अस्पताल सुधारे ॾे मिठीअ जी। मां ठीकु आहे, मां डॉक्टर पंहिंजो रखंदुसि। ईअं ठीकु आहे। वरी शाम जो किथे वियासीं मीटिंग में, मूंखे चई यार हिनखे हाली न हटाइजांइ, हिन वटि 4-5 हज़ार वोट आहिनि। 4-5 हज़ार वोटनि जॾहिं उहो ख़तमु थी लाज़मी इलेक्शन, मूं हुन माण्हूअ खे हटायो। उन सम्झो हाणे मां अरबाब जो माण्हू आहियां, हेतिरा वोट ॼाणे अरबाब सपोर्ट कई मूंखे। उते असां डॉक्टर रखियो, उनजी एॾी इम्प्रूवमेंट थी जंहिंजो कोई हिसाब ई कोन्हे। ऐं उन डॉक्टर रिटायर थी, उनखे 2 साल अरबाब साहिबु पाण एक्सटेंशन ॾिनी, त इम्प्रूवमेंट तव्हां आणे सघो था। मूं कोटली अस्पताल में डॉक्टर हिकिड़ो रखियो, डॉक्टर अकबर सुमरो, मूंखे पाण मलिक साहिबु चयो मूंखे अस्पताल सुधारे ॾे। 150 जी अटेंडेंस थी, उते 1200 अटेंडेंस थी। हिकिड़े सर्टिफिकेट लाइ हुनखे चयो, मेडिकल लीगल सर्टिफिकेट लाइ, हुन डॉक्टर जवाब में हुनखे बदिली करायो। मां हुनखे तो हटणु न ॾिनो। इम्प्रूवमेंट करणी कोन था ॾियनि न, तंहिंजे करे माण्हू छा कंदो? सही, ॾिसो वाक़ई काफ़ी कुझु आहिनि। इंसान माना सभु सोचे थो त असां आज़ाद मुल्क हूंदे बि माना को अहिड़ो आवाज़ उथारे या पंहिंजी। मां त ॾिसो न, मां त नाला खणी तव्हांखे ॿुधायां थो, मां तव्हांखे इंसिडेंस ॿुधायां थो, मां त अच्छा, ऐं जेको आहे ब्रेक वठंदमि, ब्रेक खां पोइ कंटिन्यू कंदासीं त आख़िर पोइ सचे जो हल छा आहे, छा मसलो वग़ैरह। नाज़रीन, हीअं हलूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक ते। अहिड़ी प्रोग्राम सां ताबून कयो डपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्ता जवान ऐं सिंधी मेज़बानी राज़ डपाल मेज़बान चाहे काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। नाज़रीन प्रोग्राम सां ताबून कयो डपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जवान ऐं सिंधी मेज़बानी जे राज़ डपाल मेज़बान चाहे। जी असां सां बहितरीन सिंगर नासिर साहब मौजूदु आहिनि। हलूं था उन्हनि ते नासिर साहिब हींअर असांखे छा था ॿुधाइनि। जी नासिर तव्हांखे ॿुधायूं था, ए बालदे हिकु दे ॻाल्हि दा हार कोई नहीं, ए सोहणे लोग कहंदे यार कोई नहीं। मेरे घर को साड़ सुवाह करिया, वे घर गैर दे पैराडाइज न कर। तेरी झिणक दे नाल में मर पौसा, मेरे कतल दी फुल एक सर साइज न कर। मेरे एनिमी दे नाल आमरी, मेरे एनिमी दे नाल अमरी, मेरे जींदियां
ਤਾਂ ਗੈਰ ਦੇ ਨਾਲ ਤੂੰ ਦਿਲਬਰ ਯਾਰ ਕੰਪਰੋਮਾਈਜ਼ ਨਾ ਕਰ ਕੋਈ ਕੱਪੜੇ ਦਾ ਥਾਨ ਹੋਸੀ ਜੇ ਇਨ੍ਹਾਂ ਅੱਖਾਂ ਦਾ ਲਾਇਸੈਂਸ ਹੁੰਦਾ ਤੇਰਾ ਰੋਜ਼ ਚਲਾਨ ਹੁੰਦਾ ਇਹ ਬਣਦੇ ਇੱਕ ਦੇ ਗੱਲ ਦਾ ਹਾਰ ਕੋਈ ਨਹੀਂ ਇਹ ਬਣਦੇ ਇੱਕ ਦੇ ਗੱਲ ਦਾ ਹਾਰ ਕੋਈ ਨਹੀਂ ਇਹ ਸੋਹਣੇ ਲੋਕ ਕਹਿੰਦੇ ਯਾਰ ਕੋਈ ਨਹੀਂ ਇਹ ਸੋਹਣੇ ਲੋਕ ਕਹਿੰਦੇ ਯਾਰ ਕੋਈ ਨਹੀਂ ਇਹ ਬਣਦੇ ਇੱਕ ਦੇ ਗੱਲ ਦਾ ਹਾਰ ਕੋਈ ਨਹੀਂ ਇਨ੍ਹਾਂ ਦਾ ਮੁਸ਼ਕੀ ਵਾਂਗੂ ਵਾਰ ਹੁੰਦਾ ਏ ਇਨ੍ਹਾਂ ਦਾ ਮੁਸ਼ਕੀ ਵਾਂਗੂ ਵਾਰ ਹੁੰਦਾ ਏ ਇਨ੍ਹਾਂ ਦੇ ਡੰਗ ਦਾ ਕੋਈ ਇਤਬਾਰ ਕੋਈ ਨਹੀਂ ਇਨ੍ਹਾਂ ਦੇ ਡੰਗ ਦਾ ਕੋਈ ਇਤਬਾਰ ਕੋਈ ਨਹੀਂ ਇਹ ਸੋਹਣੇ ਲੋਕ ਕਹਿੰਦੇ ਯਾਰ ਕੋਈ ਨਹੀਂ ਇਹ ਸੋਹਣੇ ਲੋਕ ਕਹਿੰਦੇ ਯਾਰ ਕੋਈ ਨਹੀਂ ਇਹ ਸੋਹਣੇ ਪਿਆਰ ਦੀ ਬੇੜੀ ਬੋੜ ਛੁੜੇ ਦਿਨ ਇਹ ਸੋਹਣੇ ਪਿਆਰ ਦੀ ਬੇੜੀ ਬੋੜ ਛੁੜੇ ਦਿਨ ਪਹੁੰਚੇ ਦੇ ਕਹਿਦੀ ਬੇੜੀ ਪਾਰ ਕੋਈ ਨਹੀਂ ਪਹੁੰਚੇ ਦੇ ਕਹਿਦੀ ਬੇੜੀ ਪਾਰ ਕੋਈ ਨਹੀਂ ਇਹ ਸੋਹਣੇ ਲੋਕ ਕਹਿੰਦੇ ਯਾਰ ਕੋਈ ਨਹੀਂ ਇਹ ਸੋਹਣੇ ਲੋਕ ਕਹਿੰਦੇ ਯਾਰ ਕੋਈ ਨਹੀਂ ਸੋਹਣਿਆਂ ਦੇ ਜਾਲ 'ਚ ਜਿਹੜਾ ਫਸ ਵੇ ਵੇਂਦਾ ਏ ਸੋਹਣਿਆਂ ਦੇ ਜਾਲ 'ਚ ਜਿਹੜਾ ਫਸ ਵੇ ਵੇਂਦਾ ਏ ਭਲਾ ਨਿਕਲਣੀ ਉਹਦੇ ਅਖਤਿਆਰ ਕੋਈ ਨਹੀਂ ਭਲਾ ਨਿਕਲਣੀ ਉਹਦੇ ਅਖਤਿਆਰ ਕੋਈ ਨਹੀਂ ਇਹ ਸੋਹਣੇ ਲੋਕ ਕਹਿੰਦੇ ਯਾਰ ਕੋਈ ਨਹੀਂ ਇਹ ਬਣਦੇ ਇੱਕ ਦੇ ਗੱਲ ਦਾ ਹਾਰ ਕੋਈ ਨਹੀਂ ਇਹ ਬਣਦੇ ਇੱਕ ਦੇ ਗੱਲ ਦਾ ਹਾਰ ਕੋਈ ਨਹੀਂ ਇਹ ਸੋਹਣੇ ਲੋਕ ਕਹਿੰਦੇ ਯਾਰ ਕੋਈ ਨਹੀਂ ਇਹ ਸੋਹਣੇ ਲੋਕ ਕਹਿੰਦੇ ਯਾਰ ਕੋਈ ਨਹੀਂ ज़बरदस्त ज़बरदस्त इलाही ख़ूबसूरत अंदाज़ इलाही ख़ूबसूरत आवाज़ यकीनन सभु जेको म्यूज़िक खे इंजॉय कंदा आहिनि ऐं म्यूज़िक इलाही जेको मौसीक़ी रूह जी ग़िज़ा हूंदी आहे त अच्छा डॉक्टर साहब
असांजे माण्हू छा था सम्झनि हिन हालत मां छा सम्झंदा उन्हनि खे छा व्यूज़ ॾींदो छा चवणु चाहींदो त हेॾी सॼी सिचुएशन्स को आख़िर कीअं बूस्टर थियो इन तकलीफ़ को कीअं ॿाहिरि निकिरूं या छा हौसलो ॾियणु चाहींदो छा टिप ॾियणु चाहींदो माण्हुनि खे पहिरियों त पंहिंजी परेशानी आहे पंहिंजे रोज़गार जी बिल्कुलु फर्स्ट प्रायोरिटी त ख़ासि करे उन खां पोइ अनएम्प्लॉयमेंट जी चङा चङा जेके बिज़नेस जेके आहिनि यूरोप में बि ख़तमु थी विया आहिनि चवनि था वॾा वॾा जेके स्टोर्स हुया बाक़ी जेके वॾा होटल हुया उहे हाणे एडवर्टाइज़मेंट था कनि रिक्वेस्ट था कनि त असांजी तव्हां मानी घुरायो तव्हां असांखां जेको आहे सो ऐं उन खां पोइ उते बि अॼु अनएम्प्लॉयमेंट थी आहे असां वटि बि तमामु घणी अनएम्प्लॉयमेंट थी आहे उन खां पोइ शयूं एॾियूं महांगियूं थी वञो ग़रीब जी पहुच खां तमामु घणो परे आहिनि जेकॾहिं तव्हां 15,000 जेकॾहिं कंहिंखे तव्हां पघार ॾियो न हिकु ॿ ॿार आहे त पंहिंजो न को बिजलीअ जो बिल ॾेई सघंदो न को खाधे पीते जो न को अटे जो पूरत कोन थी सघंदी ऐं जेको अमीर माण्हू आहे अमीर खां अमीर थींदो थो वञे जेको ग़रीब माण्हू आहे ग़रीब खां ग़रीब ऐं अमीर माण्हू जन सोचियो बि कोन हो त असां ईअं मोटरसाइकिलुनि ते हलंदा हुए परोड़ ते पहुची विया आहिनि कीअं पहुता आहिनि हर कंहिंखे ख़बर आहे ऐं नाइंसाफ़ी एॾी थी वई आहे जो असांखे का बि डिपार्टमेंट जेका इंसाफ़ कोन थो मिले उनजो इहो हिकु ई हल आहे त रेवल्यूशन अचे इनकलाब अचे उन में सुखनि सां गॾु असां जीअं चवंदा आहिनि सवाब सड़ी वेंदा आहिनि गिरण में खुमेनी इनकलाब आंदो असां वटि 80-90% जेको माण्हू आहे जंहिंजे जेको कुझु करे सघे थो उहो करप्ट थी वियो आहे हर लिहाज़ सां करप्ट आहे उहो पंहिंजो नाइंसाफ़ी करे थो पंहिंजे माण्हू सां नाइंसाफ़ी करे थो पंहिंजे क़ौम सां नाइंसाफ़ी करे थो पियो ऐं कूड़ एॾो थी वियो आहे चवंदा आहिनि कूड़ एतिरो दफ़ा तव्हां ॻाल्हायो जो माण्हू सम्झनि हुन खे सच थी वियो आहे ऐं जेको सियासतदान अचे थो पियो जेको हुकुमरान अचे थो पियो सदाईं जेको कुझु गंद आहे उहो पोयनि ते विछराए थो पोयां हीअं करे बाबा तूं कुझु करे ॾेखार न भला पोयां जेके ख़राबु आहे तॾहिं ऐं ॿियो छा आहे त हक़ु इंसाफ़ आहे कोन असां वटि जेके पाकिस्तान खां पोइ इलेक्शन्स थियूं आहिनि मोस्टली जॾहिं खां वठी असांजी फ़ौज इंटरफेरेंस कयो आहे त हक़ीक़ी माण्हू कोन आया आहिनि ईअं दॿा भरिजी था वञनि वोटनि में हींअर बि ॾिसो पोइ दफ़े इमरान ख़ान चए पियो त बाबा जेको आहे सो कूड़ियूं इलेक्शन्स थियूं आहिनि हिन दफ़े हीअ चवनि था कूड़ियूं इलेक्शन्स थियूं आहिनि ऐं असां बहिराणे में ॾिसूं था कहिड़े तरीक़े सां रिज़ल्ट्स आयूं आहिनि कहिड़े तरीक़े सां ऐं शर्म कंहिंखे कोन्हे हाणे त इहा हालत थी आहे अमेरिका जो प्रेसिडेंट बि रिज़ल्ट मञण लाइ तयारु कोन्हे असां त उन जे मुक़ाबले में कुझु बि कोन आहियूं इंडिया में तव्हां असांजे पासे में मुल्क आहे उनजो छा असरु आहे मां अॼु खां 10 साल अॻे में चवंदुसि त अहिड़ो ज़मानो ईंदो जो माण्हू वॾी गाॾी वारे खे अच्छे कपिड़े वारे खे कोन बर्दाश्त कंदा ऐं हाणे उहो ज़मानो अची वियो आहे गुलाम सां खां जेको इहा ॻाल्हि करे पियो त आबदा हुसैन हुनखे ॿुधायो त मां जॾहिं ॻोठ में आयुसि त जेके असांजा मुलाज़िम हुआ गॾु पाण में बीठा मुंहिंजा छा था कयो तव्हां चई त कुझु पहिरियों न पिया ॿुधाइनि पोइ ॿुधाईं त असां साहिब जॾहिं खे मारींदासीं त हुनजे बंगलो ते मां कब्ज़ो कंदुसि पंहिंजे साहिब खे मां इहा तव्हांखे मां ॿुधायां थो 20-25 सालनि जी अॻु जी ॻाल्हि बांग्लादेश में बि ईअं थियो बांग्लादेश में जेके हुनजा मुलाज़िम हुया बंगाली उन्हनि पंहिंजे ऑफिसरनि खे मारियो हो उन्हनि पंहिंजे जेके हुन जा हुया पंहिंजा करदादा था उन्हनि खे मारियो हुयो माण्हू जॾहिं बुख मरंदो जंहिंजे ॿार जेके इलाज जे लाइ पैसो न हूंदो उन जे दिलि ते छा गुज़रंदी तव्हां मूंखे ॿुधायो अटो 20-25 रुपया वारो किलो जेको हाणे 70-75 रुपए थी वियो आहे अटो त खपे न माण्हुनि खे माण्हू ॾोह त कोन कयो अटो न खाए कणिक असां खां वरितऊं 1150 रुपया मण हींअर कणिक वारे 2000 रुपया मण पाणी असानो ॿिज असानो भाण असानो सभु कुझु असानो हुन माण्हू जे स्टोर करे रखी छॾियो उनखे 900 रुपया था मिलनि असांखे 1100 रुपया मिलिया जंहिंजो को ख़र्चु कोन्हे भला इमरान ख़ान जन माण्हू जी इंक्वायरियूं करायूं खंड वारनि जूं इंक्वायरियूं करायूं त हुन ते कहिड़ो एक्शन थियो आहे सही सही चलो मज़ीद इन ते कचहरी करदासीं हींअर वक़्तु अगरि शॉर्ट कोशिश ब्रेक करदासीं नाज़रीन तावन जो टपाल मेज़बान जी ॿुधाए सिस्टम ज़बान ऐं सिंधी मेज़बानी राज़बी टपाल मेज़बान चाहे काॾे न वञो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सतावन के टपाल मेज़बान जी ॿुधाए रिश्तनि ज़बान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़बी टपाल मेज़बान चाहे जी असां सिंगर मौजूदु आहिनि नासिर साहब हल त उन ॾे त हू हींअर असांखे छा था ॿुधाइनि जी कहिड़ो कलाम ॿुधाईंदासीं कलाम तव्हांखे ॿुधायूं था अहमद नवाज़ डेरा गाज़ी खान जो शहर जी चन लाल गुलाबी होंठा ते ना सुर्खी
ਹੋਸੀ ਅੱਜ ਕਜਲ ਪਾ ਕੇ ਅੱਖੀਆਂ ਵਿੱਚ ਨਾ ਮਸਤ ਬਣਾ ਐਸਾਨ ਹੋਸੀ ਹਾਰ ਸਿੰਗਾਰ ਦੀ ਜ਼ਹਿਮਤ ਨਾ ਕਰ ਨਾ ਜ਼ੁਲਫ ਲਹਿਰਾਏ ਸਾਨ ਹੋਸੀ ਚਨ ਸ਼ਾਕਰ ਮੈਕੂ ਜਲਦੀ ਏ ਬਸ ਹੋਂਠ ਚੁਮਾ ਸਕੂ ਦੇਰੋ ਕਬੂਤਰਾਂ ਦਾ ਉਡਾਰਾ ਵੀ ਚੱਲਦਾ ਏ ਸਮੁੰਦਰ ਵੀ ਚੱਲਦਾ ਏ ਕਿਨਾਰਾ ਵੀ ਚੱਲਦਾ ਏ ਉਹ ਤੂੰ ਕਾਲੇ ਰੰਗ ਦਾ ਯਾਰ ਬਣਾ ਖਰਚਾ ਵੀ ਘਾਟੇ ਤੇ ਗੁਜ਼ਾਰਾ ਵੀ ਚੱਲਦਾ ਏ ਜੇ ਤੂੰ ਪਿਆਰ ਦੀ ਹਾਨਾ ਕੀਤੀ ਜੇ ਤੂੰ ਪਿਆਰ ਦੀ ਹਾਨਾ ਕੀਤੀ ਦੇਖੀ ਧਰਨਾ ਦੇਸੂ ਤੇਰੇ ਘਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਤੇਰੇ ਘਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਦੇਖੀ ਜੇ ਤੂੰ ਹਾਨਾ ਕੀਤੀ ਜੇ ਤੂੰ ਪਿਆਰ ਦੀ ਹਾਨਾ ਕੀਤੀ ਦੇਖੀ ਧਰਨਾ ਦੇਸੂ ਤੇਰੇ ਘਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਤੇਰੇ ਘਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਤੇਰੇ ਘਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਤੇਰੇ ਘਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਆਸ਼ਿਕ ਸਾਰੇ ਇਕੱਠੇ ਥੀ ਕੇ ਇਸ਼ਕ ਦੀ ਗੱਲ ਚਲੇ ਸੂ ਆਸ਼ਿਕ ਸਾਰੇ ਇਕੱਠੇ ਥੀ ਕੇ ਇਸ਼ਕ ਦੀ ਗੱਲ ਚਲੇ ਸੂ ਜੀਸੂ ਭਾਵੇਂ ਮਰਸੂ ਤੇ ਕੂ ਆਪਣਾ ਯਾਰ ਬਣੇ ਸੂ ਤੇ ਕੂ ਆਪਣਾ ਯਾਰ ਬਣੇ ਸੂ ਵੱਲ ਵੀ ਜੇ ਕਰ ਮੰਨੀ ਨਾ ਸੇ ਵੱਲ ਵੀ ਜੇ ਕਰ ਵੱਲ ਵੀ ਜੇ ਕਰ ਮੰਨੀ ਨਾ ਸੇ ਰੋਡ ਬਿਲਾਕ ਕਰੇ ਸੂ ਤੇਰੇ ਘਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਤੇਰੇ ਘਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਤੇਰੇ ਘਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਤੇਰੇ ਘਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਆਸ਼ਿਕ ਹਿੱਸੇ ਡਾਕੂ ਨੇ ਸੇ ਕਿਹੜਾ ਯੂਜ਼ਰ ਬਣੇ ਸੀ ਮੈਂ ਤਾਂ ਵੇ ਪਿਆਰ ਦਾ ਲੀਡਰ ਕਿਹੜੇ ਦਫੇ ਲੈ ਸੀ ਐ ਕਿਹੜੇ ਦਫੇ ਲੈ ਸੀ ਇਸ਼ਕ ਦਾ ਨਾਂ ਹੀ ਉੱਚਾ ਕਰਨਾ ਇਸ਼ਕ ਦਾ ਨਾਂ ਹੀ ਉੱਚਾ ਕਰਨਾ ਇਸ਼ਕ ਦੇ ਨਾਰੇ ਲੈ ਸੂ ਤੇਰੇ ਘਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਤੇਰੇ ਘਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਤੇਰੇ ਘਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਤੇਰੇ ਘਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਜੇ ਤੂੰ ਪਿਆਰ ਦੀ ਹਾਨਾ ਕੀਤੀ ਦੇਖੀ ਧਰਨਾ ਦੇਸੂ ਤੇਰੇ ਘਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਤੇਰੇ ਘਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਮਨ ਗਿਨ ਯਾਰ ਮੁਤਾਲਬੇ ਸਾਡੇ ਆਸ਼ਿਕ ਹੈ ਸੇ ਤੇਰੇ ਇਸ਼ਕ ਦੀ ਬਾਜ਼ੀ ਜੀਤ ਕੇ ਵੱਲ ਤੂੰ ਨਖਰੇ ਨਾ ਕਰ ਏਡੇ ਹੈ ਨਖਰੇ ਨਾ ਕਰ ਏਡੇ ਸਾਰੀ ਜ਼ਿੰਦਗੀ ਨੌਕਰ ਰਾਸੂ ਸਾਰੀ ਜ਼ਿੰਦਗੀ ਤੇਰੇ ਨੌਕਰ ਅਹਿਮਦ ਬਣ ਕੇ ਰਾਸੂ ਤੇਰੇ ਘਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਤੇਰੇ ਘਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਜੇ ਤੂੰ ਪਿਆਰ ਦੀ ਹਾਨਾ ਕੀਤੀ ਜੇ ਤੂੰ ਪਿਆਰ ਦੀ ਹਾਨਾ ਕੀਤੀ ਦੇਖੀ ਧਰਨਾ ਦੇਸੂ ਤੇਰੇ ਘਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਤੇਰੇ ਘਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਤੇਰੇ ਘਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਤੇਰੇ ਘਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਵਾਹ
कंटेनर ते धरणा ॾिस दड़का अच्छा ये मेरा दड़का नहीं दी उन्होंने सही अच्छा डॉक्टर साहब के मैसेज छा ॾियणु चाहींदो अॼु जे पूरी सिचुएशन जे हवाले सां असांजे अवाम खे छा को हौसलो को को सेहत जे हवाले सां छा चवणु चाहींदुसि ॾिसो हाणे कोरोना जो त गवर्नमेंट बि काफ़ी टीवियुनि ते तव्हांजो हले थो प्रोग्राम त भई तव्हां पंहिंजो आइसोलेशन कयो पंहिंजो एहतियात कयो ऐं हीअ बीमारी अहिड़ी आहे जो हिकिड़े माण्हूअ खे जेकॾहिं लॻे थी त पूरे घर खे लॻी थी वञे ऐं एॾी फास्ट थी लॻे माना एॾी तेज़ थी लॻे जो माण्हू हुनखे कंट्रोल करणु ॾाढो ॾुखियो आहे तंहिंजे करे ॿियनि मुल्कनि में बि ॾिसो आहे त ॾाढो ॾुखियो कमु पर जेसिताईं असां इहो एहतियात न कंदासीं तेसिताईं असां हिन बीमारीअ मां जान कोन छॾाए सघंदासीं ऐं हीअ कंहिंखे का ख़बर न आहे त कहिड़े क़िस्म जी आहे अञा ताईं साइंसदान जेके आहिनि उहे वैक्सीन कोन पैदा करे सघिया आहिनि वैक्सीन इहो हिकिड़ो चवनि था भई असां पैदा कई आहे पर अञा हुन ते ट्रायल्स वग़ैरह काफ़ी सालनि ताईं ट्रायल्स हलंदा आहिनि उन खां पोइ माण्हू हुनखे कंफर्म कंदो आहे त भई हीअ शइ सही आहे तंहिंजे करे जेकॾहिं एहतियात सां असां जेकॾहिं उन मां बची सघूं था त असांखे कहिड़ी ज़रूरत आहे बीमारियुनि में वञूं दवाउनि में वञूं अस्पतालुनि में वञूं ऐं हिन में कोऑपरेट करणु खपे हीअ असां जेकॾहिं एहतियात कयूं था त पंहिंजे ख़ानदान लाइ कयूं था पंहिंजे घर लाइ कयूं था पंहिंजे ॿारनि लाइ कयूं था ऐं पोइ क़ौम लाइ थिए थो इहो इन में हिकिड़ी चेन आहे इहा तव्हां घर बचाईंदो पोइ मलो बचाईंदो पोइ तव्हां शहर बचाईंदो पोइ तव्हां मुल्क बचाईंदो तंहिंजे करे माण्हुनि खे एहतियात करणु खपे हिन खां अलाह सां सभिनी खे पंहिंजे हिफ़्ज़-ए-मान में रखे तव्हांजी महिरबानी तव्हां प्रोग्राम में घुरायो थैंक यू दादा वॾी वॾी महिरबानी तव्हांजी तव्हां जेको प्रोग्राम में आयो एतिरी बहितरीन ॻाल्हियूं कयूं जेको ॾिसंदड़ उन्हनि ॻाल्हि ज़रूरु थिया हूंदा त यकीनन हक़ीक़त छा आहे प्रकारनि जी सभिनी खे ख़बर हुई ख़बर बि आहे थैंक यू सर ऐं तव्हां सां गॾु जेके डॉक्टर नासिर साहिबु उन्हनि खे बि आउं जेको आहे थैंक यू कंदमि डॉक्टर नासिर नवाब शाही तव्हां बरीकार थैंक यू सो मच तव्हां सां जेको प्रोग्राम में शामिलु थियो लेकिन तव्हांखे हिकिड़ी फरमाइश बि आहे उहो बि यकीनन तव्हांजे जो छो त जेको अताउल्ला खानी सां जे तव्हां अंदाज़ अपनायो था त मेहरान टीवी जे प्रोग्राम पूरो पाकिस्तान पूरी दुनिया ॾिसे पई त उन जेको हिकिड़ो मशहूरु गीत आहे जेको ॿुधायो त पोइ आउं वीवर्स खां जेसिताईं मोकिलाए वठां उन जो को मशहूरु गीत तव्हांखे ॿुधासीं ठीकु आहे पर आउं पहिरियों वीवर्स खां मोकिलाईंदमि जीअं त नाज़रीन असांजो वक़्तु पंहिंजे प्रोग्राम जो पुॼाणी ते पहुतो बसि असां बि इहे चवणु चाहींदमि त यकीनन सुठी सोच रखण वारा सुठी पॉज़िटिव रखण वारा हमेशह कामयाबु ज़रूरु थींदा आहिनि ऐं ॿिए जे भलाई जे लाइ हमेशह सोचंदा आहिनि त चलो ठीकु आहे मूंखे थोरो घणो नुक़सानु थिए थो त चलो कंहिंजी चङाई त थिए थी त हमेशह ॿियनि जी चङाई लाइ सोचो त वापसि रिटर्न में अलाह साईं असांखे ॿी टीण ते ॾींदो आहे इहे सभु शइ ऐं जीअं त हिन प्रोग्राम सां ताउन कयो टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो रास बि टपाल मेज़बान चाहे इनशाला सुभाणे वरी मुलाक़ात थींदी तेसिताईं पंहिंजी होस्ट तेरी माण खे ॾींदा इजाज़त दुआनि में यादि लेकिन वेंदे वेंदे डॉक्टर नासिर खां हिकिड़ो ख़ूबसूरत गीत ॿुधासीं जी कोई जोड़ा पखियां दा सारे तेरे जिस्म विचों सरदारी अखियां वे जदों वस जाए दिल विच प्यार किसे नाल हो जान बोल करार चिमटा तां वजदा चिमटा तां वजदा जदों वस जाए दिल विच प्यार किसे नाल हो जान बोल करार चिमटा तां वजदा चिमटा तां वजदा चिमटा तां वजदा
ਲਾਈ ਠੰਡੇ ਸਾਵਾਂ ਮੈਂ ਤੇ ਮਰ ਮਰ ਜਾਵਾਂ ਅੱਗ ਲਾਈ ਠੰਡੇ ਸਾਵਾਂ ਮੈਂ ਤੇ ਮਰ ਮਰ ਜਾਵਾਂ ਐਸੀ ਹੋਈ ਅੱਖੀਆਂ ਦੀ ਜੰਗ ਵੀ ਉਹ ਚਿਮਟਾ ਵਿੱਚ ਚਿਮਟਾ ਤਾਂ ਵੱਜਦਾ ਵਿੱਚ ਚਿਮਟਾ ਤਾਂ ਵੱਜਦਾ ਕੰਨੀ ਝੁਮ ਕੇ ਮੈਂ ਪਾਵਾਂ ਕੰਨੀ ਝੁਮ ਕੇ ਮੈਂ ਪਾਵਾਂ ਗੀਤ ਪਿਆਰ ਵਾਲੇ ਗਾਵਾਂ ਕੰਨੀ ਝੁਮ ਕੇ ਮੈਂ ਪਾਵਾਂ ਗੀਤ ਪਿਆਰ ਵਾਲੇ ਗਾਵਾਂ ਜਦ ਸਾਹਮਣੇ ਤੂੰ ਆਵੇ ਮੈਂ ਜਦ ਸਾਹਮਣੇ ਤੂੰ ਆਵੇ ਗੀਤ ਪਿਆਰ ਵਾਲੇ ਗਾਵਾਂ ਜਦ ਸਾਹਮਣੇ ਤੂੰ ਆਵੇ ਗੀਤ ਪਿਆਰ ਵਾਲੇ ਗਾਵਾਂ ਸੱਚੇ ਦਿਲ ਤੋਂ ਮੈਂ ਹੋ ਗਈ ਤੇਰੀ ਮੰਗ ਵੇਖ ਚਿਮਟਾ ਤਾਂ ਵੱਜਦਾ ਵਿੱਚ ਚਿਮਟਾ ਤਾਂ ਵੱਜਦਾ ਪਿਆਰ ਇੱਕ ਨਾਲ ਪਾਸਾਂ ਉੱਥੇ ਲਾ ਕੇ ਨਾ ਭੇਸਾਂ ਪਿਆਰ ਇੱਕ ਨਾਲ ਪਾਸਾਂ ਉੱਥੇ ਲਾ ਕੇ ਨਹੀਂ ਪਾਸਾਂ ਇਸ ਦਿਲ ਵਿੱਚ ਉਹਦੀ ਤਸਵੀਰ ਸਜੇ ਸਾਂ ਇਸ ਦਿਲ ਵਿੱਚ ਉਹਦੀ ਤਸਵੀਰ ਸਜੇ ਸਾਂ ਮੈਨੂੰ ਛੇਤੀ ਨਾਲ ਲੈ ਜਾ ਮਾਹੀ ਜੰਗ ਵਿੱਚ ਚਿਮਟਾ ਤਾਂ ਵੱਜਦਾ ਵਿੱਚ ਚਿਮਟਾ ਤਾਂ ਵੱਜਦਾ ਜਦੋਂ ਵਸ ਜਾਏ ਦਿਲ ਵਿੱਚ ਪਿਆਰ ਕਿਸੇ ਨਾਲ ਹੋ ਜਾਣ ਬੋਲ ਕਰਾਰ ਚਿਮਟਾ